अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐ मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों भाईरो, अल्लाह जा करोड़े करम जे करीम रब असां के एक भलारी महफिल में हाज़री जी सआदत नसीब कई। एक अल्लाह जे कामिल अकमल वली हजरत सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक जी तकरीबा ऐ मजलिस जा मीज़बान सैयद आले रसूल है। ऐ मुखे खुशी थींदी आज हिन मजलिस में हाजिर थींदो आहियां। ऐ साईं जन जी इनायत आ पाण मेहरबानी फरमाईंदा आहिनि हर साल अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू इन आस्ताने के क़यामत ताईं कायम दायम रखे ऐं सोने सैयद इमामुद्दीन शाह मदज़िलहुल आली के सेहत सलामत रखे ऐं उन्हनि जे बच्चन के शाद ऐं आबाद रखे ऐं इन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अज मुखे का तकरीर करनी ना है, तवां के कुछ गालियों समझाइणियूं आहिनि। समझण चाहियो था हथ मथे खणो, केड़ा समझण चाहियो था। जिए तवां पंहिंजा जिस्म खणी हाज़िर थिया आहियो तीअं दिलियूं भी हाज़िर करे ॻाल्हि समझो। आउं चाहियां थो त तव्हां खे को हिकिड़ो तोहफ़ो ॾेई वञा सैयदनि जे स्टेज ते। एड़ो तोहफ़ो जेको तवां के दुनिया ऐं आखिरत में कम अचे, जेको हिते भी हुते भी तवां जा दुख ऐं ॾोझरा लाहे छॾे। रब के परचाइण जो नुस्खो, रब के राज़ी करण जो नुस्खो चाहियो था। ये न सुस्ती छॾियो न, सभई चो सल्लल्लाहु अलैहि या मतेसी बयान न शुरू कंदुस जेसि ताईं तव्हां चुस्त न थींदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अञा मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी चंद लफ्ज मूं तव्हां भलारी जमात जेकियूं तिलावत कया, रब्बे कायनात फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिजो, वब्तगू इलैहिल वसीला, ऐं अल्लाह ॾांहुं वसीलो तलाश कयो। ए ईमान वारो, पंहिंजे रब खां डिजो, खुदा जो खौफ रखो ऐं अल्लाह ॾांहुं
वसीलो तलाश कयो। जेकने तवा अल्लाह के राजी करण चाहो था, अल्लाह जी कुर्बत चाहो था, अल्लाह के बारगाह में पंजे दुआउन के कबूल करण चाहो था, पंजो इल्तिजाऊ अघाइण चाहो था, पंजो मकाम, पंजो दर्जो, पंजी इज्जत, पंजो शान अल्लाह जे अग्यों वधाइण चाहो था, तो अल्लाह जे अग्यों तवा वसीलो तलाश कयो। न चयो सुभान अल्लाह, वरी बिगड़ो बेरो चो सुभान अल्लाह। वब्तगू गोलियो वठो तलाश कयो अल वसीला, वसीलो अल्लाह से मिलण जो, अल्लाह के राजी करण जो तवा वसीलो वठो। वसीलो छा के सरबो आ? इमाम रागिब इस्फहानी, इमाम जुरजानी ऐं अरबी लुगत जा जेकी माहिर आहिनि उन्हनि वसीले जूं कई मानाऊं कयूं आहिनि, पर उमूमी माना वसीलो सरबो आहे अल वसीलतु मा यतकर्रबु इलल खैर, हिक परे वारी शय के वेझो करे, विछड़ियल शय के मिलाए, या बिन शयुन जे विच में ताल्लुक जोड़े, बिन शयुन जे विच में गांठापो पैदा करे, त इन के वसीलो सरबो आहे। अल्लाह कुरान में रब फरमाए थो नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, मां रब बाने के उन्हें जे शहरग खां वधीक वेझो आहियां। जेको रब शहरग खां वधीक वेझो आ, वो रब फरमाए थो त मूडे अचण जे लाइ वसीलो ॻोल्हींदा कयो। तव्हां बान्हायो मां रब आहियां, तव्हां मखलूक आहियो, मां खालिक आहियां, तव्हां पैदा थियल आहियो, मां पैदा करण वारो आहियां, तव्हां मुंहिंजा बाना आहियो, मां तव्हां जो रब आहियां। मूंखे राज़ी करण चाहियो था, मुंहिंजे बारगाह में कुर्ब चाहियो था, त पोइ तव्हां मूंखे वसीलो वठंदा कयो। पुट ॻाल्हि सम्झव? हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त वसीले वास्ते जी का ज़रूरत कान्हे का, डायरेक्ट ख़ुदा सां ॿुधो अथव न? चवंदा आहिनि त वसीले जी वास्ते जी का ज़रूरत कान्हे का, पर कुरान थो फरमाए, अल्लाह जो पाक कलाम थो फरमाए त अल्लाह सां मिलण जो, रब के राज़ी करण जो वसीलो वठंदा कयो। वसीलो छा है? जेको बिन शयुनि खे पाण में मिलाए, या परे वारी शय खे वेझो करे ॾे, या बिन जो टुटल ताल्लुक जोड़े छड़े, इनके वसीलो सरबो। मिसाल गाल के समझाइण जे लाइ, पानी खूह में आ, पानी जर में आ, ऐं तव्हां जमीन जे सतह ते वेठा आहियो, पानी तव्हां ताईं पहुची नथो सके, पानी तव्हां खां परे आ, पोइ तव्हां छा कंदव? हिकिड़ो डोल खणंदो, हिकिड़ी रस्सी खणंदो, उन रस्सीअ में डोल खे ॿधी हेठि पानी में खूह में विझंदो, उनखे छिकींदो, जेॾीमहिल मथे आणींदो त उहो पानी जेको तव्हां खां परे हुयो सो तव्हांजे हथनि ताईं पहुची वेंदो। हाणे इहा रस्सी, जंहिं रस्सी पानी खे तव्हांजे वेझो कयो, इन रस्सीअ खे अरबी में वसीलो सरबो। छा सरबो आ? वसीलो। छो त जेको पानी तव्हां खां परे हुयो, तव्हांजी पहुच में न हुयो, वो पानी तव्हांजे हथनि ताईं पहुची चुको। इन पाणीअ जे पहुचाइण जे लाइ हिकिड़ो वसीलो खतो थिए, उहो वसीलो तव्हांजे लाइ रस्सी ऐं डोल बणियो। पुट तव्हां ॻाल्हि सम्झी? वसीलो समझो त छा के सरबो आ? जेको बिन जे ताल्लुक के जोड़े, बिन के पाण में मिलाए, परे वारी शय के वेझो करे, उनके वसीलो सरबो आ। इहो आहे लुग़वी माना, अरबी ॿोली जी माना। इस्तिलाह में, अरबी इस्तिलाह में वसीलो छा के सरबो आ? अहिड़ी शख्सियत, अहिड़ो अमल, अहिड़ो किरदार जंहिंजे ज़रिए पानो पंहिंजे रब खे वेझो थी वञे, इनखे वसीलो सरबो।
एड़ी शख्सियत, एड़ो अमल, एड़ो किरदार, यो एड़ो कौल, एड़ो फैल जेको बाने के रब सां मिलाए, विछड़ियल बाने के पंहिंजे रब सां जोड़े, इनके अरबी में वसीलो सॾिबो आहे। रब फरमाए थो, ए मुंहिंजा बाना तव्हां मूडे अचण जे लाइ वसीलो वठंदा कयो। हाणे जेकॾहिं वसीले जी बाने ऐं रब जे विच में वसीले जी ज़रूरत आहे त वसीलो चइबो छा खे? वो वसीलो आहे केड़ी शय जेको बाने के रब सां मिलाए, बंदे के मालिक सां मिलाए? वो वसीलो केड़ो आ? उन वसीले जे बारे में उलमाए किराम अइम्मे मुज्तहिदीन फरमायो त वसीले जा 3 किस्म आहिनि। घणा किस्म आहिनि? 3 किस्म आहिनि। हिकड़ो आहे वसीलो अल्लाह जे नालन जो वठण, अल्लाह जे अस्माउल हुस्ना ऐं अल्लाह जे सिफाते उलिया जो वसीलो वठण। इहो पाने के रब सां मिलाए छॾींदो आहे, दुआउनि खे क़बूल कराए छॾींदो आहे। हिकिड़ो वसीलो आहे अल्लाह जे नालनि जो, ऐं ॿियो वसीलो आहे अमलनि जो। जेकी अमल कयो था, इबादत कयो था, बंदगी कयो था, ज़िक्र फ़िक्र कयो था, इहो वसीलो आहे तव्हांखे पंहिंजे रब सां मिलाए छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं टियों वसीलो आहे शख्सियतूं, अल्लाह जूं मुबारक मुतबरक शख्सियतूं। उन्हनि में अंबिया अची विया, उन्हनि में रसूल अची विया, उन्हनि में वली अची विया, सिद्दीक अची विया, शहीद अची विया, मुर्शिद कामिल अची विया। इहे वसीलो आहिनि जेके बाने खे अल्लाह सां मिलाए छॾींदा। सुभान अल्लाह। वसीला घणा थी विया? घणनि क़िस्मनि जा? 3 क़िस्मनि जा। हिकिड़ो अल्लाह जे नालनि जो वसीलो, ॿियो सालिह अमलनि जो वसीलो, टियों शख्सियतुनि जो वसीलो। हाणे इते अची मां अर्ज़ कयो त पूरे ध्यान कयो, मां तव्हांखे कुझु ॻाल्हि सम्झाइण चाहियां थो। जेके पहिरियां 2 वसीला आहिनि उन ते सॼी उम्मत जा अकाबिर असागिर, शिया, सुन्नी, वहाबी, देवबंदी, गैर मुक़ल्लिद सब मुत्तफ़िक़ आहिनि। पहिरियां 2 वसीला जेकी आहिनि अल्लाह जे नालनि जो वसीलो ऐं अल्लाह जे अॻियूं सालिह अमलनि जो वसीलो, इन्हे के सॼी उम्मत जो हर फ़िरक़ो, हर जमात, हर टोलो मञे थो। इहे 2 वसीला वठण में कंहिंखे बि इख़्तिलाफ़ न आहे। टियों वसीलो जेको नबियनि जो, वलियनि जो, सिद्दीक़नि, शहीदनि जो, अल्लाह जे प्यारनि दोस्तनि जो वसीलो वठण, इन ते इख़्तिलाफ़ आहे। असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे त नबियनि ऐं वलियनि जो वसीलो वठण जाइज़ आहे। गैर मुक़ल्लिद वहाबी नजदी चवन था त वलियनि जो, नबियनि जो वसीलो वठण शिरक आहे, नाजाइज़ आहे। जेको वलियनि जो वसीलो वठे उहो मुशरिक थी वियो, जेको नबियनि जो वसीलो वठे उहो मुशरिक थी वियो। मूं पाण हिकिड़े मुल्ला जी तकरीर ॿुधी, मूं पाण हरम जे अंदरि हिकिड़ो मुल्ला तकरीर पियो करे। हाणे त उर्दू वारा ॿुधारिया अथनि। हाणे माण्हू सोचींदा यार हरम में वेठो आहे, अल्लाह जे घर में क़ुरान हथ में, हे को कूड़ हणंदो छा? इहा ख़बर कोन्हे त हे क़ुरानी क़ुरान हथ में खणी कूड़ हणींदा आहिनि। ॻाल्हि सम्झो था न? तव्हांखे इहो मसइलो सम्झाइण चाहियां थो, ऐं अहिड़ो सम्झाईंदोसां जो इंशा अल्लाह ताला तूं पाण उन्हनि खे जवाब ॾियण जे लाइक़ थी वेंदे। सुभान अल्लाह। ऐं ॻाल्हि क़ुरान ऐं हदीस मां ऐं अक़वाल उलमा मंझां, अइम्मे मुज्तहिदीन जे अक़वाल मंझां ॻाल्हि कबी। ओ मुंहिंजा प्री प्यारा, त इहे 3 वसीला वठण असां अहले सुन्नत वटि जाइज़ आहिनि। सुभान अल्लाह। पहिरियों वसीलो अल्लाह जे नालनि जो, अल्लाह जे सिफ़तुनि जो वसीलो वठण। साईं फरमाइनि था त इन्न लिल्लाहि 99 इस्मा, बेशक अल्लाह जा 99 नाला आहिनि। फमन अहसा दखलल जन्नत, जे माण्हू उहे 99 नाला यादि कया उहो जन्नत में दाख़िल थी वेंदो। सुभान अल्लाह। अल्लाह जा 99 नाला आहिनि। जॾहिं का
मुश्किल पवेव जने का हाजत पवेव ओ कंजारे वारो जने को दुखियो टाइम अची वनेव जने रब खां पंजी का दुआ मंजूर कराइण चाहियो था त पो पहिरियों वसीलो इहो आ जो अल्लाह जे नालन जो वसीलो वठो या अल्लाह तू रहमान आई तुझे रहमानियत जे सदके तू रहीम आई पंजे रहीमियत जे सदके तू हय्य आई तू कदीर आई तू आलिम आई तू अलीम आई तू हलीम आई तू समी आई तू करीम आई तू मुजीब दावत आई तू जुल जलाल वल इकराम आई ए मुझा मौला पंजे पाक नालन जे सदके मुझी ये दुआ कबूल कर जेडीमल रब जे नालन जो वसीलो वठंदो अल्लाह जे नालन सा रब के पुकारींदो अल्लाह जे नालन जे वसीले सा उन जे सिफतुन जे वसीले सा रब के सदींदा वींदो तवां जा नथियणा कम भी थी पवंदा सुभान अल्लाह हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा अल मलिकुल कुद्दूसुस सलाम अल मुमिन अल मुहैमिन अल अजीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युश्रिकून हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना ये अल्लाह जा सोना नाला है अल्लाह बारिया अल्लाह करीमा अल्लाह रहीमा अल्लाह रहमाना अल्लाह जब्बारा अल्लाह सत्तारा अल्लाह कहारा अल्लाह जा नाला याद करे छड़ियो ओ सुन्नियो 99 नाला रब जा कुरान शरीफ जो ये पहिरियों पाठो वराइंदे न तो ये 99 नाला लिखियल थे हां ये नाला याद करे छड़ियो बटे ॾींहं लॻंदव यादि करण में यादि करे छॾियो देस हुजो परदेस हुजो वाट वींदे रब खे सॾो कंदा वञो रब जा नाला वठंदा वञो मुंहिंजो रब तव्हांजी वाट वींदे दुआ क़बूल करे छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐसी तई जो जिंदगी जा दुखे खां दुखिया कम वडे खां वडा वेही रहो दुखे खां दुखिया कम हुजन या सोले में सोला कम हुजन नंढे में नंढा हुजन वडे में वडा हुजन तुझे ला वडा हिन रब जी रहमत जे ला वडा ना हिन जेडीमल रब जे नालन सा पुकारींदे रब जे सिफतुन जो वसीलो वठी सडींदे मुझो रब तुझी हर दुआ के कबूल करे छडींदो सुभान अल्लाह हिकड़ी हदीस बुधाया सोने हबीब फरमायो आ तो जेडीमल न को बानड़ो टे फेरा चंदो या रब या रब या रब टे भेरा रब चई अल्लाह के सदे तो रब चई रब जी माना परवरदिगार पालनहार ए मुझा परवरदिगार ए मुझा पालनहार टे भेरा जेको सद थो करे रब फरमाए तो जी चवाए बाना चो बाना छा खपई दरियाए जेको घुरजे सो जाए सर्व टे भेरा या रब चई सजो रब तांजी दुआ कबूल करे छड़ी ऐं हिकड़ो अल्लाह ताला जल्ल शान जो नालो थव या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन मदीने वाले साईं फरमायो त जेको मानू टे भेरा या अरहमर राहिमीन चई दुआ जे अंदर टे भेरा या अरहमर राहिमीन चवे थो अल्लाह तबारक व तआला फरमाए तो मुजाबाना हाने जेको चवंदे सो दींदो सा सुभान अल्लाह जाशे घुरंदे सा मिलंदे तोखे खाली न मोटाईंदुस पो उहा शय जेका हींअर घुरी थो न तड़े खड़े ॾियाए या कुछ ॾींहनि खां पोइ ॾियाए या इन जो बदलो आखिरत में ॾियाए पर खाली न छॾींदो सा पुट ॻाल्हि समझव जे न दुआ कबूल कराइण चाहियो था रब वटि अर्ज़ इल्तिजा कबूल करण चाहियो था नुस्खो अथव दुआ जे हां
एसी ते जो रोड ते बिठायो गर्मी आ काढ़ो आ गाड़ी कोन थी मिले तवा चो ए अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन मुके गाड़ी दे मस चढ़ी कंडियारे जलसे ते पहुंचा बस दुआ घुरी दंगु कंदे त स्कूटर या कार अचे क्यों बीहंदे तो आज़माए ॾिस नबी जो फरमान सच्चो आ मदीने वारे साईं जो फरमान ॻाल्हायो सच्चो आ हां ओ मुझा पिरी प्यारा जरी मल अल्लाह जे नालन सा पानो अल्लाह के सदीदो आ अल्लाह के बाठ अची विंदी आ उन जी दुआ के रब कबूल करे यो पहिरियों वसीलो आ रब के राजी करण जो दुआउन जे खाइण जो ऐं बियो वसीलो आहे अमलन जो अमल जेके इंसान जा पंहिंजा अमल आहिनि पर अमल जे ला शर्त आ त नबी जे सुन्नत मुताबिक हुजे सोने हबीब जे गुलामी जे तरीके मुताबिक हुजे ऐं नियत अल्लाह जी रज़ा जी बशर्त हिकड़ो त सुन्नत मुताबिक हुजे बियो त अमल में नियत सुठी हुजे ये बशयूं जे अमल में आहिनि इहो अमल अल्लाह वट कबूल आहे इहो अमल अल्लाह वट कबूल आहे हाणे इहो जेको अमल तुंहिंजो थी वियो न तो वट इहो अमल तुंहिंजो चेक आहे ॻाल्हाए छा आहे चेक आहे या ईअं चवां त ड्राफ्ट आहे कैश पैसा है या ये चो तो 5000 जो नोट तुझे हथ में जच्चे का हाजत पवई जरूरत पवई मुश्किल चई रब के राजी करण तो चाही पंजे उन्ने अमल जो वसीलो वठी चो मुजा मौला देखो फलाणे दी अमल कयो हो उन्ने जे सदके मुजो ही कम कर बदुआ घुरी दंग कंदे रब तुजो अमल कबूल कयो आ तो तुजो कम बणजी पुट थोरो वरी समझो मां इन गाल के वराय समझाण चाहया मिसाल अज तवा हजरत सोने सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैहि जे उर्स मुबारक जे मजलिस में आया इहो तवा जो हिते अचण पट ते वेहण हियर समझो त 12 लगी 24 मिनट थिया आधी रात लड़ी वया हियर तई तवा वेठा हो इहो तवा जो वेहण ता जो अमल सालियो आ कुरान बुधण ता जो अमल सालियो आ हिन सैयदन सगोरन जी ज़ियारत करण ता जो अमल सालियो आ हाने इन अमल जे सदके कदे भी तवा के हाजत पवे जरूरत पवे तवा हिय चो मुजा मौला ओ मुजा रब करीम ओ जेको 18 तारीख जी रात 18 जुल्कात जी रात कंडियारे में जेके सोने महदी शाह जे उर्स मुबारक जे मजलिस में हाजिर थियोस 2 कलाक 4 कलाक वेही तुजो कुरान बुधम तुजे सालिहन बानन तुजे आलमन जी ज़ियारत कयम मौला दे इहो अमल मुजो तो वट कबूल पियो त मुखे हिय दे हिय शे दे मुजो ही कम कर अल्लाह जी इज्जत जो कसम इन अमल जे सदके अल्लाह ताला तुजा बेड़ा पार नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी सही बुखारी जे अंदर सही मुस्लिम जे अंदर हदीस आ मुझा सोना हबीब फरमाइन था त 3 जना दोस्त हुया सफर में निकता फआवा हुमल मबीत इलल गार रात पे जीवन रात घर न गुजारन जे लाए हिकड़ो गार दिठूं उन्हें गार में अंदर घिड़ी व्या त रात इते गुजारियूं सर्दी जी मौसम सीय का पाण बचायूं पो सुबह जो हलिया वींदासीं रात उन्हें गार में टिकिया हिन ओचितो हवा अची वई तूफान अची वियो बारिश उठी एड़ो त तूफान आयो जो वडी जबल जी छिप किरी गार जो मुंह बंद थी अब 3 जना थी विया अंदर बंद गार जो मुंह बंद थी छिप किरी चोरियों लोडियों त लोडण खां वडी समझूं त हाणे हिन गार जे अंदर घुट जी मरी वींदासीं निकरण जी का घटी ना है हितों बाहर निकरण मुश्किल आ हाणे पंजी जिंदगी का मायूस थी व्या ना उम्मीद थी व्या हिकड़े चयो त घबरायो न
जे न को तवा चंगो अमल कयो हुजे त अॼु ने अमल जो वसीलो वठी रब का दुआ घुरो। हिकड़ो माण्हू थियो दुआ जा हथ खई, ए मुंहिंजा मौला मुंहिंजो अब्बो अमड़ कुराड़ा हुया तेसी न खाईंदोस जेसी उन्हनि खे न खाराया, तेसी पाण न पींदो हुयुसि जेसी अब्बे अमड़ खे न प्यारिया। हिकड़ी रात बाबे जे ला अमड़ जे ला खीर जो प्यालो खणी आयुसि, अमड़ खे निंड अची वई, बाबो सुम्ही पियो, मां वो प्यालो खणी बीठो रहियुसि तां जो रात गुज़री वई। अब्बे अमड़ जे खातिर खिदमत में उभ पेरो बीठो रहियुसि, जागायूं भी न मता बेअदबी थे, मोटी भी न वियुसि मता बेफरमानी थे, वो पा खीर जो प्यालो खयूं बीठो रहियुसि। सारी रात अब्बे अमड़ जी खिदमत में बीही गुजारियम। मौला जे मुझो इहो अमल तोखे वणियो आ, ये छिप हटाए असां बाहर निकरूं। अञा दुआ घुरी दंग कयई त जबल में खड़काट थी विया, छिप सुरकी वई, किथो ज़ाहिर थी वियो, सुभान अल्लाह, आसमान नजर अचण लॻो। कंडियारे वारा समझई सही आई सुभान अल्लाह चई। ओ जेको हिकड़ी रात जो अमल हुयो, मूं अर्ज कयो त इहो अमल तव्हां जो केश चेक वा, केडी मतलब रब वटो केश कराए सघो था। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों किथो जाहिर थियो, आसमान नजर आयो, पर एतरी जाय न हुई जो बाहर निकरी सघन। वरी बियो दोस्त थियो, ए मुझा मौला ए मुझा रब करीम, कम पे जाय जो करायम, मजूर रखयम, शाम थी मजूरी हर को वठी वियो, पर हिकड़ो मजूर पंजी मजूरी छडियो हलियो, वरतई कोन रही वई। मुंह उन्हें जी मजदूरी मां वनी बकरी खरीद कई, उन्हें बकरी के पालियो में निपायो में, उन्हें मो फरड़ा थिया वधंदा विया, फरन मां फर साल गुजरी विया, उन हिकड़ी बकरी मां बकरुन जा धन थी विया। घणन सालन का पो वो मानू आयो che बा अल्लाह का जो मुझो कर्ज तो ते मता मजदूरी रहला, मुझो हक थई मुके दे। मुंह चयो मास त हे बिन जबलन जे विच में जेका वादी आ न, इने में जेतरा बि बकरुन जा धन बीठा आहिनि इहे सभु तुंहिंजा आहिनि। यार मुसा मजाक न कर, मुझो जेको हक थई सो मुके दे। मुझो मजाक न है, हे तुंहिंजी बकरी मंझा उन मजदूरी मंझा हिकड़ी बकरी दारी हे उने मां सगा धन वजा है। हू बि जो पियो जो हिकड़ी बि न छॾी, सभु काई वञे। हिकड़ी बि छॾी न त को हेतिरा साल मूं मेहनत कई आ, उन्हनि जी खिदमत कई आ, ये पाणे त धन कोन ठया न। ए मुंहिंजा मौला मूं उन हकदार के हक ॾिनो, पर हेॾियो वॾो बकरियुनि जो धन उन जे हवाले करे छॾियो। मुंहिंजा रब जे इहो मुंहिंजो अमल तोखे वणियो आ, हीअ छिप हटाए त असां ॿाहिरि निकिरूं न। अञा दुआ घुरी दंग कयई त वरी छिप खिसकी वई, वरी वधीक किथो ज़ाहिर थी वियो। वरी टियों दोस्त थियो, उहो तो चवे मुंहिंजा मौला मुंहिंजी सौट हुई ॾाढी हसीनो जमील हुई, उन्हें बुराई का ख्याल रखा पे, पर हूअ पाक दामन हुई, मुखे पंहिंजे करीब अचण न ॾिनई। आखिर हिकड़ो ॾियारो अहिड़ो थियो जो के मजबूरी में उनके पैसा थे खता मूं वटि आई। उन ॾींहुं मुंहिंजे घर में को माण्हू बि न हुजे, पैसा ॾेई उनके बुराई जे लाइ राज़ी कयो। जेॾीमहिल उहा बुराई जे लाइ आमाद थी, मां बि बुराई जे लाइ आमाद थियुसि, त ओॾी महिल उन छोकरी जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, रोअण लॻी त मां पाक दामन आहियां, कॾहिं बि मूं सिना न कई आ, कॾहिं बि मूं बुराई न कई आ। अॼु जेकॾहिं सिना कयमि त वाहिदुल क़हार जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदसि।
औरत रोण लगी आ मुंह चयो मांस तू औरत थी करे एतरो खुदा जो खौफ रखी थी त मां मर्द थी छो न पंहिंजे रब जो खौफ रखिया ओडी मल मूं पैसा बुने के दई छड़िया पर मां बुराई का पान के बचायो जिना न कयम ए मुजा मौला मुखे दिसण वारो केर न हो रोकण वारो केर न हो छलण पलण वारो केर न हुयो सिर्फ ही सिर्फ तुझे रजा खातिर तुझे खौफ में पान के जिना का बचायो आ ए मुजा मौला जे इयो अमल तोखे वणियो आ ये छिपा हटाए त असां बाहर निकरूं अञा दुआ घुरी दंगु कयई छिप हटी वई ट्रई बाहर निकरी सुभान अल्लाह। अब गाल समझ में आयो बा हां जटे है को सुठो अमल कयो न नियत सच्ची सा सुठी नियत सा अमल कयो इहो अमल तवा जे लाए सरमायो आ ये तवा जे ला 5-5 जा नोट खीसे में पिया हिते भी जेकर खपाइंदो त हर शे मिलंदव इन नोटन जे सदके बाजार में वींदो न खीसा खाली हुंदा त कुछ मिलंदो कंडियारे जी बाजार में हर शे पईया पर मिलंदी उने के जे वटे पैसा हुंदा हथे खाली वींदो त हथे खाली मोटंदो कुछ न मिलंदो अल्लाह जी बाजार में जन्नत वारी बाजार में पैसा न खपन नोट न खपन वोट न खपन अमल खपन नेकायूं खपन अल्लाह जी इबादत बंदगी खपे जेतरी बंदगी कंदो ये तवा जा नोट सुभान अल्लाह जे हिते वठो मौला हिन अमल जे सदके जेको मु कयो आ मुजी ही मुश्किल टार मुके ही शे दे मुके पुट दे मुके खीर दे मुके गऊं दे मुके मेह दे मुके दुकान दे मुके मकान दे मुके सेहत दे मुके बीमारी का बचा मुके पुट दे मुके औलाद दे मौला मुके इज्जत दे मुके घर दे मुके दुनिया जी जिल्लत का बचा मुके मुर्रे मौत का बचा मुके कब्र जी सख्ती का बचा मुके जन्नतुल फिरदौस दे इन अमलन जे सदके जेका शे घुरंदे रब दींदी सुभान अल्लाह छो त इहे अमल तुंजो वसीलो है गाला ये अमल तुंजो ये अमल तुंजो तुझे ऐ तुझे रब जे विच में वसीलो है इनन अमलन जे सदके अल्लाह परची पोंदी इनन अमलन जे सदके रब तुंजो मुश्किलातूं टारे छडींदो हाजतूं पूरियूं करे छडींदो हिते भी वाह वाह हुते भी वाह वाह सुभान अल्लाह पुट गाल समझ में आयो हां सुभान अल्लाह हाने इहे ब वसीला है न जेते वहाबी शिया देवबंदी बरेलवी चकड़ालवी हर मजहब हर फिरको मुत्तफिका त इहे बई वसीला सही इन साबित है अब गाल समझो हाने जेको वसीलो मां बयान करन तो चाहिया जे दे इख्तिलाफ आ असा सुन्नन जो अकीदो आ त नबियन जो वसीलो वठण वलियन जो वसीलो वठण अल्लाह जे प्यारन जो वसीलो वठण जायजा मसनूना बल्कि उम्मत जे अकाबरीन जी सुन्नता ताबईन जी सुन्नता सहाबन जी सुन्नता खुद मदीने वाले मीर जी पंजी पाक हस्तियुन जो वसीलो वठी दुआ घुरन उनन जे वसीले सा अल्लाह का घुरन यो बिदअत नाहे शिरक नाहे नाजायज नाहे जिए मुजा दोस्तों नजदी मकतब फिक्र वारन जो चवणा त यो शिरक थी वियो मुला तकरीर की जो मुता के पेरी बुझायो तकरीर में चवे पियो त जेकने के माण्हू ये चयो या अल्लाह पंजे नबी जो वसीलो थई ओ मुजा मौला नबी जो जेको तो वट मकाम आ उन दर्जे जे सदके नबी जी नबूवत जे सदके मुजी ये मुश्किल हल कर ये चवण सा काफर थियो मुशरिक थियो दीन का खारिज थियो वगाल समझो यो उनन जो नजरियो आ पर असा अहले सुन्नत जो नजरियो अकीदो चाहे त नबियन जो वसीलो वठण वलियन जो वसीलो वठण अहल बैतन जो वसीलो वठण अल्लाह जे बरगुज़ीदा प्यारन दोस्तन वलियन जो वसीलो वठण त जायज़ आ पर उनन जे
कपड़न जो वसीलो वठण भी जायज़ आ उन्हनि जे कदमन सां लगण वारी जुत्ती जो वसीलो वठण भी जायज़ आ उहे जे जायुनि ते रहन उन्हनि जायुनि जो वसीलो वठण भी जायज़ आ जिते उन्हनि जूं मज़ारूं आहिनि उन्हनि मज़ारुनि जो वसीलो वठण भी जायज़ आ उन्हनि जे मज़ारुनि ते वञण भी जायज़ आ मज़ारुनि ते वञी हज़रत महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते वञी हज़रत रोज़े दणी रहबर जे मज़ार ते वञी दुआ घुरण भी वसीलो वठण भी जायज़ आ न थियणा कम भी रब करे सुभान अल्लाह हाँ हाणे अचो दिने ते तांखे दलील ॾियां ॻाल्हि रुगे पंहिंजी ज़बानी नथो कयां पर क़ुरान ऐं हदीस मां दलील थो ॾियां चओ सल्लल्लाहु अलैहि या हाणे जेके अॼुकल्ह नथा मञनि इन्हनि सभिनी जो वॾो आहे इब्न तैमिया जे फतावा जे अंदर इहा रिवायत आणे उनखे सही करार ॾिनो अथसि इब्न तैमिया चवे थो त जॾहिं हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जन्नत में बेहिश्त में रहायो उन वक्त में हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम छा मंजर जन्नत में ॾिठो उन जो बयान मदीने वारे साईं जी ज़बान असहाबी सगोरो हजरत मैसरा रज़ियल्लाहु तआला अन्हु चए तो कुल्तु या रसूल अल्लाह मता कुंत नबिया मुजा महबूब तवा नबी कॾहिं हुयो तवा कॾहिं खां वठी नबी आयो साईं फरमाइन था लम्मा खलकल्लाहुल अर्द वस्तवा इला समाए फसवाहुन सबा समावात जने अल्लाह ताला जमीन के पैदा कयो ऐं आसमानन के पैदा कयो जने अर्श ते अल्लाह मुस्तवी थियो उने वक्त में जने रब अर्श के ठायो तो उने अर्श जे मथा अल्लाह ताला लिखाए छयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्श जे मथा रब यो कलमो लिखाए छडियो ऐं रब लिखाए छडियो त हे मुजो मुहम्मद आ जेको सभनी नबियन जे पुजाणी वारो आ ऐं जॾहिं अल्लाह ताला आदम के खलकियो उन्हें के जन्नत में रहायई फकतब इस्मी अलल अबवाब वल औराके वल किबाब वल खियाम जॾहिं रब जन्नत के खलकियो त जन्नत जे दरवाजन ते जन्नत जे कुंगरन ते जन्नत जे दरन ते जन्नत जे कुपन ते अल्लाह ताला मुंह मोहम्मद जो नालो लिखाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो उन्हें वक्त में जने अन्या आदम जी मिट्टी गप गारो लगोयो हुयो रब मुखे उन वक्त में नबी बनाए ऐं मुजी नबूवत जो कलमो पंजे अर्श ते लिखाए छडियो वो जने हजरत आदम अलैहिस्सलाम के रब जमीन ते लाथो ऐं रोंदो रहो वो माफी न पई मिले से वो साईं फरमाइता वस्तशफा बिस्मी इलैहि पो आदम ऐं हवा बिन्ही जने मुहम्मद जो वसीलो वरतो त अल्लाह उन्हनि खे माफ़ी ॾेई छॾी सुभान अल्लाह हवा कंहिंजा पुट आहियूं असां सभई कंहिंजा पुट आहियूं ॻाल्हायो हा पोइ असांजो बाबू त आदम बाबे साईं त वसीलो मदीने वारे साईं जो वरतो न पोइ जे सच्चो बच्चो आहीं पंहिंजे पीउ जो त तूं बि वसीलो वठ न भला जे आदम जो औलाद नाही को आहीं को जिन्नत मां या कभी जिन्स आहीं त पोइ तो ते मयार न आहे जे आदम जो औलाद आहीं हे हदीस पाक बीठी आ त मुझे सोने आदम अल्लाह जे अॻियां वसीलो वरतो त मदीने वारे साईं जो वसीलो वरतो माफ़ी मिलियस त मुस्तफा जे सदके सुभान अल्लाह कोडे खबर मदीने वाले साईं जो वसीलो वठबो सुभान अल्लाह मुझा सोना हबीब दी हदीस जो रावी है सैयदना उमर फारूक इमाम हाकिम या हदीस आंदी आ
इमाम तबरानी मजम सगीर में यह हदीस आंदी आ, इमाम बैहकी दलाइलुन नबुव्वा में यह हदीस आंदी आ। हजरत उमर तो रिवायत करे त जने आदम अलैहिस्सलाम खां साव थी वई हुई त पो छा चई, या रब्बे अस्सलुका बिहक़्क़ि मुहम्मद, या अल्लाह मां तोखा मुहम्मद मुस्तफा जे वसीले सां माफी तो वठा। तोखे वास्तो थी मदीने वाले साईं जो, तोखे वास्तो थी मुहम्मद मुस्तफा जो, जरी मल हबीबन जो वसीलो वठी दुआ घुरई। फकाल अल्लाह अज़्ज़ व जल, या आदम कैफ अरिफ्त मुहम्मदा, रब फरमायो सा आदम मुझे महबूब मुहम्मद के तो कीअं सुञातो। चई त मुंहिंजा मौला जॾहिं तो मूंखे जन्नत में रहायो हुयो त जॾहिं जन्नत में मां नज़र खणी ॾिसंदो हुयुसि त जन्नत जे वण जे पन पन ते मुहम्मद लिखियल हुयो। सुभान अल्लाह। जन्नत जे हर कुंगरे जे मथा मुहम्मद नालो लिखियल हुयो। बेहश्त जे हूरन जे पेशानियुनि ते मुहम्मद नालो लिखियल ॾिठ में, पर जन्नत जे हूरन जे अखियुनि जे माणकियुनि में मदीने वारे साईं जो नालो लिखियल ॾिठ में। ऐं जेॾीमहिल नेण खणी तुंहिंजे अर्श खे ॾिठुम त अर्श ते तुंहिंजे नाले सां गॾु मुहम्मद मुस्तफा जो नालो लिखियल हुयो। तॾहिं मूं समझो त इहा का आम ज़ात नाहे, इहा का मामूली हस्ती नाहे जंहिंजो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु लिखाई छॾियो आहे। सुभान अल्लाह। पुट समझो हां अज त चवंदा नबी असां वांगुरु वॾे भाउ जेतिरी इज़त हुई। अस्तगफिरुल्लाह अलअज़ीम। ओ मिठा पंहिंजो अकीदो सुधार, पंहिंजे अकीदे में दुरुस्तगी आण। इहो अकीदो जेको तो रखियो आहे क़यामत जे ॾिहाड़े में वॾे सख़्त पुछाणे हेठि ईंदे, वॾे अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदे। अकीदो उहो रख जेको क़ुरान ऐं सुन्नत सेखारियो आहे। अकीदो उहो भलो आहे जेको अहले सुन्नत वारो। हां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे नाले खे रब पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो। हज़रत आदम तो चए मुंहिंजा मौला मां उन ॾींहुं सुञातो जॾहिं महबूब जो नालो तुंहिंजे नाले सां गॾु लिखियल ॾिठुमि। मूं सम्झो त इहा ज़ात का मामूली ज़ात नाहे, तंहिंजे करे मां अॼु महबूब जो वसीलो वरितो आहे। रब फरमायोसि आदम जे पहिरें ॾींहं ते इन महबूब जो वसीलो वठी आ त 300 साल तोखे रोइणो न पवे। हां पहिरें ॾींहं ते माफ़ी ॾेई छॾी। सुभान अल्लाह। हे त आदम वसीलो वरितो, पर अच तोखे ॿुधायां त मदीने वारे साईं पाण पंहिंजो वसीलो वरितो आहे। उम्मत खे सेखारण जे लाइ, उम्मत खे सेखारण जे लाइ महबूबन पाण पंहिंजो वसीलो वठी उम्मत खे सेखारियो त मूं मुहम्मद जो वसीलो वठो कयो। हुजूर जन जी चाची आ, नबी सोने जी चाची हजरत मौला अली जी अम्मा, नालो तस बीबी फातिमा बिन्त असद। मदीने वाले साईं जी अम्मा साण नंढपण में विसाल फरमाए वई। पो हुजूर जन के पालियो हो इने अम्मा फातिमा सां। बीबी फातिमा बिन्त असद हजरत अली जी अम्मा ऐं हजरत अली जो अब्बो सैयदना अबू तालिब। हजरत अबू तालिब ऐं बीबी फातिमा बिन्त असद इने महबूबन के पालियो हो, निपायो। पो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बीबी साण सां एतरी मोहब्बत कंदा हा जो फरमाईंदा हा त तू मुंहिंजी अम्मा आहे। हिकड़े ॾींहुं मुंहिंजा सोना हबीब मस्जिद नबवी में सहाबन सां वेठा आहिनि। को माण्हू आयो, या रसूल अल्लाह तव्हांजी चाची वफ़ात करे वई, तव्हांजी चाची सैयदा फातिमा वफ़ात करे वई आहे। त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरो तकड़ा विया जो साईं जन जी चादर मुबारक ज़मीन सां घसंदी वञे। जेॾीमहिल चाची साईं जे जिस्म पाक ते पहुता त दुआ जा हथ खया। ए मुंहिंजा मौला मुंहिंजी चाची जी तूं मग़फ़िरत फरमाए जाए।
ए मुझा मौला मुझी चाची जे मथा तू पंजी बाज शफकत फरमाए जाए ऐं पो हबीबन हुकुम दिनो त वञो जन्नतुल बकी जे अंदर मुझी चाची जे ला कब्र खोटियो पर जने कब्र तैयार थी वञे मुखे इतला ॾिजो सहाबी विया कब्र तैयार थी वई अर्ज कयूं त या रसूल अल्लाह तवां जी चाची साइण जी मज़ार हाणे तैयार आ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाण उथिया आहिन ऐं पंहिंजी चाची जे मज़ारे अनवर वट कब्र वट हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम आया ऐं कब्र में पाण अंदर लेटिया आहिन कब्र में पाण अंदर सुता आहिन ऐं पो उते महबूबन दुआ घुरी आ उहा दुआ ॿुधण जहिड़ी आहे हाय 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 मदीने वारे साईं पंहिंजी चाची जे लाइ रोअन बि पिया ऐं दुआ बि घुरनि पिया मुंहिंजा मौला ए मुंहिंजा रब करीम मुंहिंजी चाची अॼु तुंहिंजे बारगाह में पेश थी रही आहे ए मुंहिंजा मौला हिन जी क़ब्र खे कुशादो कजांइ हिन खां पुछाणा माफ़ कजांइ ए मुंहिंजा मौला तोखे वास्तो थो ॾियां मां पंहिंजो जो मां तुंहिंजो नबी आहियां मुझे सदके मुझी चाची जी मग़फ़िरत कजा ए मुझा मौला मुखा अग में जेके नबी अची चुका उन्हन नबीन जो वसीलो थई मुझी चाची जी मग़फ़िरत कजा ओ मिठा जेकॾहिं महबूब जो वसीलो जायज़ न हुजे हां त मदीने वारो साईं पंहिंजो वसीलो छो वठे हां नबीन जो वसीलो छो वठे हां हबीबन करीमन वसीलो वठी उम्मत के सेखारियो त मूं मोहम्मद जो वसीलो वठण शिरक नाहे नबीन जो वसीलो वठण शिरक नाहे पर मूं मोहम्मद जी मदीने वारे साईं जी पुट गाल समझव हां सुभान अल्लाह सैयद सगोरा हिकड़ी हदीस तो बुधाया दिल सां बुधजो हां मुझे महबूबन जी उम्र हुई 4 साल या 5 साल महबूबन जे नंढपण जो ज़मानो हो जॾहिं बीबी फातिमा बिनत असद ऐं हज़रत अबू तालिब जे घर में हुजूर पलबा हुया वो ज़मानो हुयो मुल्क में डुकर पइजी वई मींहुं न उठो मक्के में अणाठ थी वई साओ तीलो न ॼमे माण्हू परेशान थी विया मक्के जा मुशरिक गॾु थिया मक्के जा सरदार गॾु थिया वॾा वॾा ताजिर गॾु थिया वॾनि कबीलनि जा अॻवान गॾु थिया चयऊं त हाणे हलो त काबे में हलो जेके असांजा 360 बुत रखिया आहिनि न उन्हनि खे हली पाटायूं त को मींहुं वसे बारिश वसे मक्के जा सरदार सभई आया ऐं बैतुल्ला शरीफ जे अंदर मथा उघाड़ा कयूं पोचा गिचीअ में विझी को लात खे पियो सॾे को मन्नात खे पियो सॾे को हुबल बुत खे पियो सॾे उन्हनि खे नाला वठी पिया चवनि ओ असांजा महबूद ओ असांजा इलाहो असां ते मींहुं वसायो असां मरी वियासीं असां खुश्क साली में मरी वियासीं असांजे लाइ को मींहुं वसायो पर ककरी न ज़ाहिर थी मींहं जी कणी न पई सॼो ॾींहुं वेठे पिटियूं पर कणी न पई हाणे हिकड़े सरदार मक्के जे सरदारन मझा हिकड़े सरदार चयो त हिनन बेजान पत्थर जे मूर्तियुनि खे छा था वेठा सॼो छो नथा वञो अबू तालिब वटि अबू तालिब जो जेको यतीम भाइटियो मोहम्मद मुस्तफा चोस उन्हें के वठी काबे में अचे उन्हें जे वसीले सां दुआ घुरंदो त मींहुं वसी पवंदा सुभान अल्लाह हाणे सभई गॾिजी बुतन के छॾियूं लात मन्नात उज़्ज़ा के छॾियूं हुबल के छॾियूं सभई गॾिजी सैयदना अबू तालिब जे दर ते आया ओ अबू तालिब असां सभई सरदार आया आहियूं पंहिंजे भाइटे मोहम्मद मुस्तफा बख़्त वारे खे कढ त उन जे वसीले सां दुआ घुरूं त मन के मेर जा मींहुं वसने जनाब अबू तालिब फरमायो त ए मक्के वारो हींअर गर्मी आ काढ़ो आ मां पंहिंजे बच्चे खे काढ़े में न कढंदुसि मतां उन खे का तकलीफ़ पहुचे ॾींहुं ठरे थधि थिए पोइ तव्हां अचिजो त मां पंहिंजे भाइटे मोहम्मद मुस्तफा खे वठी हलंदुसि
जेरी मल शाम थिया सारे मक्के दा नंढा वड्डा मर्द औरतूं गड्डू थिया ऐं जनाब अबू तालिब साईं मदीने वाले मीर के खयई मस्जिदुल हराम में आयो आ बैतुल्ला शरीफ में पोतो आ हजरत अबू तालिब छा कयो जो महबूबन के संदन हेठों खंबड़ा चुन मुबारकन में जा वठी बैतुल्ला जे दीवार सा लगाई बैतुल्ला जी भित सा महबूब जी पुठी मुबारक काबे जी दीवार सा लगे पई ऐं ओडी मल मुस्तफा जो चेहरो ये पियो चिमके जो हुन सिज का वधीक मुस्तफा जो चेहरो चिमकी रहियो सुभान अल्लाह ओ जान जाना ओ शाह शाह जगन में तुझो जवाब ना है हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना है सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों वो मंजर के दो हसीन हुयो एनो रब जो घर काबो हुयो ऐं हेनो मुस्तफा जो पाक मुखड़ो हुयो ऐं अबू तालिब तू आजा लफ्ज पे चया मौला ए मुझा रब करीम हिनन पंजे पुतन के सॼो पर को मींह जो कणो न वसियो आ ए मुझा मौला अज मुहम्मद मुस्तफा तोड़े मेड़ वठी अज महबूब जी मेड़ तो खणी आया आयूं ए मुझा मौला इन महबूब जे सदके मुहम्मद मुस्तफा जे सदके पंजे मेर जा मींह वसाए अञा अबू तालिब जी दुआ हले पई त मथों ककर ईंदा विया झुड़ ठहंदो वियो ऐं मींह जूं कणियूं वसण शुरू थींदियूं वियूं जेरी मल रिवायत में अचे थो त जेरी मल हबीबन के खणी वापस घर ताईं पहुतो आ त मक्के जे खिचुन मां पानी मींह जो वहे पियो जे नहरूं नारे तकबीर नारे रिसालत या रसूल नारे तहकीक नारे हैदरी शाने मुस्तफा अज़मते मुस्तफा मकामे मुस्तफा सुभान अल्लाह मींह वसण शुरू थी वियो पो जनाब अबू तालिब उन वक्त में एकड़ा शेर पढ़िया आहिनि चवे तो वबियत युस्तस्कल ग़माम बिवजही सिमालुल यतामा व इस्मतुन लिल अरामिली चमकंदड़ चेहरे वारो मोहम्मद मुस्तफा जे चेहरे जे वसीले सां मींह वसंदा आहिनि झुड़ फुड़ में गमलार थींदी आ मुझे मुस्तफा जे चेहरे जे वसीले सां हे उहो महबूब मुझो थींदो जो यतीमन के पालण वारो थींदो ऐं बेवाहिन जे लाइ छपर छांव थींदो सुभान अल्लाह अबू तालिब हुजूर जे नंढपण में ये शेर पढ़िया है ऐं मींह वसण शुरू थी वियो पुट अज घणा माण्हू अबू तालिब सोने ते नाराज़ थव मां समझा तो कावड़ इन जे करे तन जो हुजूर जो वसीलो वठण सेखारी समझो था सुभान अल्लाह हे त महबूब जे नंढपण जो बचपन जो ज़मानो आ वरी जने हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम 40 साल ज़ुहूर नबूवत थियो ऐलान नबूवत थियो 53 साल मक्के में रहा हिजरत करे मदीने पाक दे विया जने हुजूर मदीना मुनव्वरा में मस्जिद खमामा नाले अज भी मस्जिद मौजूद मदीने पाक में रब असा सभनी के मदीनो ॾेखारे आमीन जने मदीने पहुचो न तो जेको बाबु सलाम आज तो सलाम जे ला वजबो आ इन जे हिन कुंड को सामू सामू पंजन कुंबन वाली मस्जिद थव इन मस्जिद जो नालो मस्जिद खमामा मस्जिद नबवी जो बाहरियो छंगलो जिते खत्म तो थे उन जे सामू सामू मस्जिद इहा मस्जिद आ हुजूर जुम्मे जो दिहाड़ो आ जुम्मे जो खुतबो बीठा था छा
जुम्मे जो खुतबो पिया ॾियनि हुजूर जन मिंबर ते बीठा आहिनि ओ साम्हूं हिकिड़े दरवाज़े खां एरा बि निकितो बहराड़ी जो माण्हू अणपढ़िया जीअं बहराड़ी जा इंसान हूंदा आहिनि हीअं साम्हूं ज़ाहिर थियो आहे रड़ करे थो चए या रसूल अल्लाह मींहुं न उठो आहे मुल्क में ॾुकर पइजी वियो आहे जानवर मरनि था पोखूं सुकी वियूं पंहिंजे रब खां असांखे मींहुं वठी वियो न चयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं उन एराबी जी जो रड़ ॿुधी त रहमत जो दरिया जोश में अची महबूबन करीमन दुआ जा हथ खया आहिनि मदीने वाले साईं दुआ जा हथ खया आहिनि साईं करीम चवनि था अल्लाहुम्मा अस्किना गैसन मुगीसन मरियन मुरियन गदकन तबका आजिलन गैर रायतिन नाफियन गैर दारिन तमला बिहदर व तुंबित बिहज़र व तुही बिहिल अर्द या अल्लाह असांखे मींहुं वसाए वड फुड़ो मींहुं वसाए रहमत वारो मींहुं वसाए जंहिंसां ज़मीन आबाद थी पवे खुशकियूं ख़त्म थी वञनि बुखारा ठाहिजी वञनि वैरान पट आबाद थी वञनि तड़ तरायूं भरजी वञनि मौला अहिड़ो मींहुं वसाए असां बि चवनि था त आसमान ते ककर न हुयो पर हीअं जो हबीबन हथ खयां ऐं इहा दुआ हले पई तेसीं बादल ईंदा विया झुड़ ठहंदो वियो मींहुं वसण शुरू थींदो सुभान अल्लाह पाक के मुंह मुबारक के हथ मलियूं न त मींहुं वॾा फुड़ा वसण शुरू सुभान अल्लाह दे खबर इन्हनि असहाबन के तौहीद जी वधीक खबर हुई या मुला के वधीक खबर हां मुला चयो त नबी खां न घुरो नबी के न चओ या रसूल अल्लाह न चओ या रसूल अल्लाह चई मदद जे ला पुकारींदो मुशरिक थी वेंदो असहाबिन के त मींह जी जरूरत ही पए त हुजूर जे दर ते डोड़ींदा सुभान अल्लाह हां सुभान अल्लाह मुझे सोने हबीब दुआ गुरी दंग कया जल थल थी विया हर पासे दे मेघ मल्हार पर मींह जो उठो तो सजो जुमे जो ॾींहुं पे उठो बंद न थी छंछर जी रात थी वई क्यों त अला करे बंद थिए पर मींह न बंद थियो मथो छंछर जो ॾींहुं थियो मींह न बंद थियो वरी आचर जो ॾींहुं थियो मींह न बंद थियो सूमर अची वियो अंगारो अची वियो अरबा अची वई खमीस अची वई मींह न बंद थियो असां बि चवनि था त वरंदो जुम्मो अची वियो असां आसमान खां मथो आसमान न ॾिठोसीं सिज जो तिड़को न ॾिठोसीं रुॻे झुड़ ई झुड़ मींह ई मींह 8 ॾींहं थी विया वरी साॻो जुमे जो ॾींहुं साॻी मस्जिद साॻे मिंबर ते मुंहिंजा सुहिणा हबीब ख़ुतबो बीठा ॾियनि साॻे दरवाज़े खां एरा बि डोड़ंदो आहे या रसूल अल्लाह मुल्क बुॾी विया घर टही विया माल मरनि था पंहिंजे रब खे चओ त मींहुं बंदि थिए सुभान अल्लाह हेरे मूड़े ॾिसजो कंडियारे वारो हबीबन हीअं कयो आंगुर सां हीअं हेरे मूड़े ॾिसो हीअं कयो अल्लाहुम्मा हवालीना ला अलैना हे मुंहिंजा मौला असांजे चौधारी मींहुं वसाए असांजे मथों न वसाए असां बि चवंदा हीअं जो आंगुर फेरायूं त ककर हीअं हटंदा विया ईअं हटी विया जो जीअं न गोल हार थी वियो मदीने शरीफ़ जे मथां ककरनि जो हार थी वियो ऐं चौधारी वॾा फुड़ा वसनि पिया पर मदीने जे मथां मींहं जी कणी न ऐं ओॾी महिल महबूबन जो चेहरो ईअं टिड़ी पियो जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे जीअं गुलाब जो गुल टिड़ी पवंदो आहे ईअं मुस्तफ़ा जो चेहरो टिड़ी पियो ऐं हबीबन करीमन फरमायो त अॼोको ॾींहुं जे न मुंहिंजो चाचो अबू तालिब ॾिसे हा हाय हाय खूनी रिश्तो हो जे नंढपण में हबीबन के पांजो हो दुख ॾिठा हुया शेब अबी तालिब जे अंदर अबू तालिब सोने दुख ॾिठा हुया महबूब जे खातिर जेमल मक्के वारा आयसि त अबू तालिब पंहिंजे भाइटे मोहम्मद के झल असांजे बुतन जी पूजा खां न रोके माण्हुनि खे इहो पंहिंजे दीन जी प्रचार बंद करे न त तूं इन मां हथ कढ पो मोहम्मद जाने असां जाणो
अबू तालिब अचे हबीबन के अर्ज कयो त मुझे कुराड़ पजो रहम कर बच्चा हाणे मां वधीक सही न तो सगा मक्के वारा अले छा कंदा मुजा भाइटिया तू भला इहा दीन जी तबलीग बंद कर हबीबन फरमाया त चाचा जेकर सिज लाहे मुझे साजे तरी ते रखन चंड लाहे खाबे तरी ते रखन तब मां पंजे दीन जी तबलीग बंद न कंदस सुभान अल्लाह पर चाचा जेकने तू मुंजी मदद नथो करी त मुंह हथ कढ मुंजो अल्लाह मुंजो मददगार सुभान अल्लाह ओडी मल अबू तालिब जे अखिन में लुड़क अची विया ऐं चवण लॻो तो मुंहिंजा भाइटिया मां तो मुंह हथ कीअं कढंदुसि जेसी मुंहिंजी सिरीअ में साह आहे तेसी मां तुंहिंजी ख़िदमत कंदो रहंदुसि तूं तबलीग कर जेसी मां जेरो आहियां तेसी ताईं तुंहिंजो को वार विंगो न कंदो सुभान अल्लाह पुट अज के मानू ने अबू तालिब साईं जे नाले भले केड़ा केड़ा लफ्ज गालाइन था पर मैं हिकड़ी हदीस ताके बुधाया साईं फरमाइन था अना व काफिलुल यतीम कहातैन फिल जन्नत मां मोहम्मद करीम ऐं यतीम के पालण वारो हीअं गॾु हूंदासीं जन्नत यतीम के पालण वारो ऐं मां मोहम्मद करीम हीअं गॾु जन्नत में हूंदासीं हिकड़ो इल्मी मसलो आ थोड़ो गौर कजो मुडे मिसल किताबुन इसम न करो आ किताबुन माना केड़ो भी किताब को समाजी अभ्यास हुजे साइंस हुजे ज्योमेट्री जो किताब हुजे केड़ो किताबुन माना हर को किताब अल किताब जने किताब जे मथा अलिफ लाम अचे अल किताब माना यो आम किताब नहीं को खास किताब हां खास किताब दुनिया में केड़ो आ गलायो खास किताब केड़ो आ हने कुरान मजीद के चेबो अल किताब छो त खास किताब है बेन किताबन के चेबो किताबुन माना आम किताब समझो यतीमुन माना आम यतीम हर को यतीम जो पी मरी हो यतीम यतीमुन अल यतीम माना खास को हिकड़ो यतीम सुभान अल्लाह गाल समझो साईं फरमाइन ता अना व काफिलुल यतीम मां मोहम्मद करीम के खास यतीम के पालन वारो सच्ची दुनिया में वो अल यतीम दुर्रे यतीम मुझे मोहम्मद करीम सुभान अल्लाह अजीम लगता मदीने वारो साईं अल यतीमा साईं फरमाइन ता अना व काफिलुल यतीम कहातैन फिल जन्नत मां मोहम्मद करीम ऐं खास यतीम के पालन वारो हीअं गॾु हूंदा अज जेरी मल मीह उठो आ न त वरी हबीबन दुआ घुरिया त मीह बंद थी वियो ऐं मदीने के हार ककरन पातो आ त हुजूर जन फरमाइन था अज जे न मुझो चाचो अबू तालिब हुजे आ त केडो खुश थिए हा सुभान अल्लाह ए सहाबियो तवा में को आहे जेको मुखे अज मुझे चाचे अबू तालिब जो उहो शेर पढ़ी बुधाए जेको मुझे नंढपण में पढ़ियो हुई सुभान अल्लाह ओ होगा यादगीरो बीठो हो नंढपण वारो ज़मानो साईं फरमाइन ता आहे को जेको मुखे मुझे चाचे जो उहो शेर पढ़ी बुधाए त हजरत मौला अली शेर खुदा उथी बीठो हैदर करार उथी बीठो मुझा महबूब मुखे वो शेर याद आ जे चओ त मां पढ़ी बुधाया साईं फरमाइन ता पढ़ी बुधा हजरत मौला अली शेर खुदाइयो शेर पढ़ो आ वब यद युस्तस्कल गमाम बिवजहिही सिमालुल यतामा व इस्मतुन लिल अरामिली यलूज बिहिल हलाक मिन आले हाशिमी फहुम इंदहु फी नेमतिन व फवादिली कज़ब्तुम व बैतुल्लाह नब्जी मुहम्मदा व लिमाज़ा नुकातिल दूनहु व नुनादिली हुजूर जे शान में जेके अबू तालिब शेर पढ़िया हिने हजरत अली उहे शेर पढ़न लगो आ मदीने वारा साईं मुर्कन पिया खुश का थियन त मुझे चाचे मुझे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं सैयदना अबू तालिब सोहणे महबूबन करीमन जे बारे में ऐं हुजूर जे दीन जे बारे में छा अर्ज कया हिन छा शेर पढ़िया हिन ॿुधण सां या खरी पवंदी सुभान अल्लाह हजरत अबू तालिब साईं तो चवे वलकद अलिमतु बि अन्न दीन मुहम्मदिन मिन खैर अदयानिल बरियत दीना मां शाहिदी थोनिया त सभिनी दीनन जे अंदर भले में भलो दीन उहो आ जेको मुंहिंजो मुहम्मद खणी आयो सुभान अल्लाह अञा बि को शक सही जा
सुभान अल्लाह। अबू तालिब सोचे अलम तालमू अन्ना वजदना मुहम्मदन रसूलन का मूसा सहज़ालिक फिल कुतुबी। मां शाहिदी थोड़िया तवा के खबर ना है तवा छा न ॾिठो आ त मुहम्मद इए ही नबी आ जे मूसा नबी बणजी आयो हुयो। सुभान अल्लाह। जे मूसा नबी हुयो ते मुहम्मद भी इए ही नबी आ। ओ मिठा जेको मुस्तफा जे दीन के सच्चो दीन सॾे थो बीठो मुहम्मद के मूसा वांगुर सच्चो नबी सॾे थो पियो। सैयद सगुराओ हिकड़ा माण्हू चवन था सैयदन जो नानो जन्नत जो मालिक आ सैयदन जो ॾाॾो जहन्नम में। समझो था ॾाॾो छा के चइबो आ जेको पीउ जो पीउ हुजे उनखे छा चइबो आ ॾाॾो। ऐं मां जो पीउ जेको हुजे उनखे सैयदन जी अम्मा है खातून अतहर फातिमतु ज़हरा जो बाबो मदीने वारो साईं सैयदन जो नानो आ मदीने वारो साईं जन्नत जो मालिक। ऐं सैयदन जो ॾाॾो बाबो आहे अली सैयदन जो बाबो अली ऐं बाबे जो बाबो अबू तालिब। मुझा दोस्तो अजीब मंतिका चवन था त नानो त जन्नत जो मालिक आ ऐं ॾाॾो जेको आ सो वरी ॿिए पासे में हूंदो पर असां जो नज़रियो ॿुध ऐं ही अबू तालिब जा कौन ॿुध। सुनो अबू तालिब तो फरमाए पियो अलम तालमू अन्ना वजदना मुहम्मदन रसूलन का मूसा सहज़ालिक फिल कुतुबी। सुभान अल्लाह। हाँ जेके हदीसूं इख्तिलाफी आयूं आहिनि उहे बि पंहिंजी जाइ ते उन्हनि जो असां इनकार नथा कयूं मुंहिंजा पिरी प्यारा। पर आख़िर वक़्त में जेॾीमहिल अबू तालिब जे विसाल जो वक़्तु थियो त हुज़ूर जन पाण आया आहिनि फरमाइनि था त चाचा अबू तालिब हाणे कलमो पढ़ त मां कननि सां ॿुधां। कमजोरी ही नहीं हुयो पो चप्पन में कुछ चवे पियो त हज़रत मदीने वारे साईं फरमायो पंहिंजे चाचे हज़रत अब्बास के फरमायो त अब्बास ॿुध भा तुंहिंजो छा थो चवे। शरह अकायद जो हाशो खोले ॾिसो त जेॾीमहिल अबू तालिब जे कन वेझो के पुराणो माण्हू ज़ईफ़ माण्हू मरण जे वेझो हुयो त चप्पन में कुछ चुरपुर थी पे त हज़रत अब्बास कन वेझो कयो। हज़रत अब्बास के कन में जेका गाल ॿुधण में आई अबू तालिब जा आखिरी लफ़्ज़ हुया। हुज़ूर जन पुछुस त चाचा तुंहिंजे भाउ छा चयो चई त मुंहिंजा महबूब तव्हांखे मुबारक हुजे जेको कलमो तव्हां चयो हुयुसि उहो कलमो पढ़े थो पियो अरे जेॾीमहिल कलमो पढ़ियईं त पोइ बाक़ी वो एतिराज़ छो थो करी मुस्तफा जे घराणे जी छो थो बेअदबी करी तोखो इन बारे में कोन पुछंदा तू पंहिंजे अमलनि जो सुधारो कर महबूब जे घराणे जे लाइ ग़लत लफ़्ज़ न ॻाल्हाए महबूब जो घराणो ई जन्नत जो मालिक आहे। सुभान अल्लाह। हां मुझे महबूब जो घराणो सैयदन जा नाना भी जन्नत जा मालिक आहिनि त ॾाॾन भी जन्नत जो मालिक आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ॿुधो इख्तिलाफी मसलो ज़रूर आहे पर असां उहो पासो वठंदासीं जेको अदब इश्क वारो पासो हुजे। जिन उलमा इख्तिलाफ कयो आ अल्लाह उन्हनि जे मज़ारनि ते रहमतूं वसाईंदो उहे पंहिंजी जाइ ते पर असांजो त दिल जो नज़रियो दिल जो अक़ीदो इहो आ जेको मूं तोखे बयान करे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो हुजूर जो वसीलो सहाबन वरतो। हिकड़ो सुनन इब्न माजा में मुस्नद अहमद बिन हंबल में मुसन्नफ इब्न अबी शैबा में रिवायत आ हिकड़ो नाबीन हो बिनी अखियुन का माज़ूर हबीबन वटायो या रसूल अल्लाह दुआ घुरो त अल्लाह मुझो अखियूं रोशन करे। साईं फरमाए सब्र कर जन्नत मिलंदी चई जे जन्नत बि अखियूं बि तुझे क्या देर केड़ी आ। सुभान अल्लाह। जन्नत में जो
अखियूं विडियो देर केड़ी आ हाने जे हुजूर दुआ घुरना तो जो अखियूं दोरी मल रोशन थी वजन हां असा जो ईमान पर उम्मत जे ला रस्तो किथे खुले हा हुजूर जन फरमायो त वन सोणी तरह वुजू करे आ दुआ सिखाया दुआ दुआ वनी पढ़ रब तुझी अखियूं रोशन करे सुभान अल्लाह एड़ी दुआ तो सिखाया जो तुझू त क्यों रोशन थींदियूं पर क़यामत ताईं जेके मुंजा उम्मती ईंदा जेको भी आ दुआ घुरंदो वींदो उन जो मुश्किलातूं हल थींदियूं सुभान अल्लाह दुआ केड़ी सिखारियूंस अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका व अतवज्जहु इलैका बिनबिय्यिका मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबिय्यिर रहमत या मुहम्मद कद तवज्जहतु बिका इला रब्बी लितुक़दा ली हाजती सुभान अल्लाह या अल्लाह मां तोखे सजा थो तोड़े मुतवज्जो थियो आया पर तुझे नबी मुहम्मद मुस्तफा जे वसीले सा छासा महबूब जे जेको रहमत वारो नबी आ उन नबी जे सदके मुझा मौला मुझो अखियूं रोशन कर अभी वन दुआ से करिया ऐ हे वियोआ वुजू करे ऐ दुआ घुरी ऐ मोटियो आसा भी चंदा असांजा मजलिस मां उथियाई न हुयासी त मोटियो आयो वियो त अंधो मोटियो त सजो सुभान अल्लाह नचे व सुभान अल्लाह कंडियारे वारा थकजी पियायो साल खां पोइ हिकड़ी रात त तहां सां मुलाकात थी थे सुभान सोलो अल्लाह मां कोन छड़ींदो साहब मता जो हाफ़िज़ अकबर हिकु कलाक साईं के ॾेई वियो आहे हाणे रात मुंहिंजी आहे ऐं सैयद मूंखे रोकींदा कोन हा अॼु कसरूं कढ पियूं सभु तव्हां मां हा हमरा ज़ाल खे तलाक ॾिनी वरी ॿ टे मुकूं वहाई छॾी त थोरा मुकूं छाजे लाइ थो चई वल्ला ले हथ आमी ले ना आवी वल हथावी अले नावी सो असा अज मिलिया आहियूं वरी खुदा जाने किस्मत मुलाकात थे अले न थे अज सोलो मां भी न छडी दो हां सुभान अल्लाह जेकरे शिरक हुजे हा त मदीने वारो साईं छो दुआ से करे हा छो महबूब वसीलो वठण से कारण हा अरे तू तो चई तो नबी जो वसीलो न वठो पर मां तो चाह त नबी जे कपड़न जो वसीलो बेड़ा पार करे सुभान अल्लाह अल्लाह जे प्यारन जे कपड़न में भी बरकत हुंदी आ उनन जे वार मुबारकन में भी बरकत हुंदी आ बीबी अस्मा रज़ी अल्लाह तआला अन्हा वट एकड़ी शीशी हुई उन शीशे जी शीशी हुई उन में महबूब जा वार मुबारक रखियल हुया जेडी मल को बीमार इंदो होस पानी इन में थोड़ो विझी वरी वापस कढी बे पानी में मिलाईंदी जे बीमार के प्यार में सोचो सुभान अल्लाह मरीज के प्यार में फटके पियो लेटे पियो मरण के करीब पर वो पानी जो फुड़ो पहुंचे त बीमार मानू चंगो अब आ गाल समझ में आयो हां यरमूक जी लड़ाई पई लगे यरमूक जी लड़ाई में इमाम बहकी रिवायत आंदी आ मुझा दोस्तों यरमूक जी जंग हले पई लश्कर जो कमांडर इन चीफ हजरत खालिद बिन वलीद हुयो हलंदी जंग में हजरत खालिद जी टोपी किरी पई मानन के जी वारो को सिपाहियों में टोपी गोलियो न लदी फरमाई त टोपी गोलियो जंग थी हले तीर पैदा लगन सिरन जा धड़ सिरन का धार जा जन फरमाई पेरी मुजी टोपी गालियो गोलियो पो जंग जी गाल कयो आखिर टोपी गोलियो हिकड़ी पुरानी टोपी हुई का वडी कीमती का ऊंची नई न हुई पर पुरानी टोपी हुई वो वठी पंजे मथे में पातई ऐ पो जंग फतह थी वई इहो खालिद बिन वलीद जो एजाज हुयो जो जंहिं भी महाज ते जिते भी लड़ाई कई फतह का सवा न मोटियो हुयो हर जाए ते सोभारो थी मोटंदो पो जने जंग फतह थी वई तो सिपाहियन पुछस त सही टोपी त काडी कीमती न हुई जो एडो तवा परेशान थी वियो हलिया इन टोपी जे ला फरमाई त टोपी जी गाल नाहे जने हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उम्रतुल क़ज़ा अदा कयो हुयो उन उम्रे जे दौरान मां हुजूर सा गड हुयुस जेमल उम्रो अदा कयूं मथो मुबारक कूड़ियो
हजतुल वदा में भी इए थियो मथो जेरी मल कूड़ियो त पंजा वार मुबारक रखंदा विया पो सहाबन के तबरुक करे विरहाए के हिकड़ो वार के ॿ वार के 4 वार मिलिया इए इयो हिकड़ो मुए मुबारक मुझे मुस्तफा करीम जो वार मुबारक मुखे मिलियो मु पंजे टोपी में सिबराए छडियो आ या टोपी पाए जिते वीदो है मुखे फतह मिलंदी आ सुभान अल्लाह अल्लाह जे प्यारन जे वार मुबारक में भी शफ़ा सुभान अल्लाह हज़रत यूसुफ अलैहि सलाम जने मिस्र जो बादशाह थियो आ ऐं अब्बो संदस याकूब किनान में वेठो आ रोई 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 बच्चे जे अखियूं विञाए वेठो अखियूं सफेद थी वसनियूं फिराक में हजरत यूसुफ जे जुदाई में याकूब अलैहि सलाम रोई रोई अखियूं अछूं करे वेठो आ हाने जडे भायर पोतस यूसुफ अलैहि सलाम वट त पुछा की त मुझे बाबे जी खबर बुधायो मुझे बाबे जो केड़ो हाल चेदा तुझे विछोड़े में रोई 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 अखियूं विञाए वेठो अखियूं सफेद थी वियूं तस फरमाई इज़हबू बिकमीसी हाजा ही मुझी कमीस थव या खणी वणो पुट वक्त जो बादशाह हो तबीब मोकले हां डॉक्टर मोकले हां सुरमो महमीरो मोकले हां का दवा मोकले हां को नुस्खो मोकले हां न इज़हबू बिकमीसी हाजा यूसुफ अलैहि सलाम तो फरमाया कुरान शाहिदा त ही मुझी कमीस खणी वणो मुझे बाबे जे मुंह ते लगाए अलकू अला वजह अबी मुझे बाबे जे चेहरे पाक ते रखो वो जेरी मल मिस्र मजा हुआ कमीस मुबारक हलिया त याकूब अलैहि सलाम घर में वेठो लठत में खयो फिरंदो वते घर में ये चक्कर पे लगाए त पुत्र प्या घर जा भाती प्या पुछन बाबा छो जो इतरो परेशान आयो फरमाए इन्नी ला अजदु रीह यूसुफ सुभान अल्लाह अज मुखे यूसुफ जी सुरहान थी अचे अज यूसुफ जे कुर्ते जी मुखे खुशबू थी अचे मुझे यूसुफ जो कुर्तो अची रहियो कालू तल्लाह इन्नक लफी दलालिकल कदीम जो अल्लाह जो कसम आ तू पुरानी मोहब्बत में ही किथे यूसुफ जो कुर्तो बाबा तू यूसुफ यूसुफ करे रात दी रोई तो पियो ची ना 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 जेकी मां जाना तो सा तहां के खबर ना जेरीमल हजरत यूसुफ अलैहि सलाम जी कमीस मुबारक पोतिया कमीस पाक जेरीमल पोतिया ओडीमल वा कमीस हजरत याकूब जे चेहरे ते मली वई कुरान फरमाए तो फरतद बसीरा अखियूं रोशन थी वियूं मालूम थियो त अल्लाह जे प्यारन जे बदन जा कपड़ा भी फैज़ दींदा आहिन उन्हनि जे वसीले सां भी मुश्किलातूं माफ़ थींदियूं सुभान अल्लाह 17 काहूं कयूं सुल्तान महमूद गजनवी सोमनाथ जे मंदिर फतह करण जे ला 17 भेरा हमला कयूं हां तू कावड़े वेठो कादरी साहब जे अगे साल भायो 3 साल भायो हाने भी धरनो हयूं वेठो बस 17 भेरा त हुन बि हमलो कयो नेठ द फतह मिलियस अल्लाह कंदो हिन के फतह दींदो सुभान अल्लाह समझो था पो 17 भेरा काह कई पर फतह न पई थिएस हजरत अबुल हसन खरकानी वटायो साईं ॾाढो फौज सिपाह माराए वेठो हां वही वडी मुश्किल जतन कया थम पर सोमनाथ जो मंदिर फतह न तो थिए हिंदू चोंडा ते जो वडो असन जो बुत आ वो वडी ताकत वारो आ हिते जे महमूद गजनवी इंदो कदे बिन के फतह न मिलंदी हजरत अबुल हसन खरकानी फरमाए त मुजो हे कुर्तो दी खणी सुभान ये अल्लाह कमीज खणी ये कमीज खणी वञ जेरी मल न मुश्किल टाइम चई मुझे कमीज जो वसीलो वठी दुआ घुरजा जेरी मल 17 आखिरी फेरे आयो आ मुझा दोस्तो जंग शुरू थी लड़ाई जोर शोर ते हली अचे कमांडर बुधायो सही असा जा लश्कर जा पैर उखड़ी विया हन अनकरीब शिकस्त मिलण वारी आ हिंदू चढ़ाई कयूं था अचन मुसलमानन जा पैर उखड़ी विया हन ओडी मल पंजे खेमे में वियो सुल्तान महमूद वो हजरत अबुल हसन खरकानी जो कुर्तो मथे दे रखे
जुब्बो मुबारक मथे ते रखी जे तो मुझा मौला ए मुझा रब करीम पंजे दोस्त जे हिन कुर्ते जो वसीलो थई ए मुझा मौला हिन पंजे प्यारे दोस्त जे बदन जे पाक कपड़े जे सदके मुखे फतह दे सोमनाथ जो मंदिर फतह थी वने मुझा दोस्तो हे अंदर खेमे में रोए बीठो दुआ बीठो घुरे ओडो कमांडर ड्रोड़ंदा या साईं मुबारक हुजे किले जूं दीवारूं टुटी वियूं लश्कर अंदर दाखिल थी वियो फतह जा आसार शुरू थी विया मुंहिंजा दोस्तो अञा हिन जी दुआ पूरी न थी आ त किले जे फतह जी खुशखबरी मिली वई सोमनाथ फतह करे जने मोटियो आ हजरत अबुल हसन खरकानी वटायो साईं ही कुछ नजरानो तोहफो आंदो तम तां जे कुर्ते जे बरकत सा उन जे वसीले सा मुजो कम थी वियो फरमायो से ए महमूद मुझे कुर्ते जो कदुर न कयुई साईं कीअं कदुर न कयो मैं तुझे कुर्ते जे सदके मुखे हेडी वडी फतह या भी मिली आ साईं फरमायो से ए सुल्तान तो इहा दुआ घुरी तरुगे किलो फतह थे तू हिया चविया मौला किलो फतह भी थे किले जा काफर कलमो पड़ी मुसलमान बन जन त मुझे चुपे जी रब जरूर लंज रखे हां तुझो किलो भी फतह थी वने हां तुझा ये काफर भी मुसलमान बन जी वने हां सुभान अल्लाह ओ मिठा अल्लाह वारन जे कपड़न में भी फैज़ा उनन जे मज़ारन में कब्र जे मथा जे को पड़ लगला उन्हें पड़ में भी फैज़ हुंदो थई हां तो छा समझो आ हे मानू चरिया जी पिया हज़रत सईं मादी शाह जो उर्स मलाइन पिया छो था वजन हजारे मानू छो था उनन जे आस्थानन ते वजन 2010 वारी बोर्ड ते विसरी कोन हुंदो अल्लाह हेल बचाईंदो पंजाब दा बुढ़ी वैया अल्लाह सिंध जी रब के पारता अल्लाह बचाईंदो पर इने बोर्ड में कच्चो सजो भरजी वियो गोठ बुढ़ी विया पर सोने सैयद महदी शाह जी मजार ते पानी के हुक्म न थियो अब आहन शायद बेटा जन डिठो हुयो शायद को आहे हथ मथे गणो जन डिठो हुयो मुंहिंजा दोस्तो उहे शाहिद अॼु ताईं बि आहिनि जन डिठो त ॿियो दुनिया ॿुॾी वई कच्चो ॿुॾी वियो पर अल्लाह वारनि जे मज़ारनि जो दरिया बि भरम रखी वेंदो चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सही बुखारी जे अंदर हदीस आ इमाम बगवी शरह सुन्ना में रिवायत आंदी आ ए रिवायत करण वारो हजरत अनस बिन मालिक तो चवे त मदीने शरीफ में हिकड़ो वक्त आयो जो मींह न उठो हजरत उमर फारूक जो खिलाफत जो जमानो हो हजरत उमर हुजूर जे चाचे के सॾु कयो हजरत अब्बास के वो अब्बास हेॾे अब्बास के वठी ऐं मिंबर ते आयो मिंबर ते भी चे तो मुझा मौला ओ मुझा रब करीम मुझे मुस्तफा दे चाचे अब्बास जी मेड़ वठी आया आयो हजरत अब्बास दे सदके मींह वसाए जेडी मल दुआ घुरी दंगु कई मींह वसण शुरू थी वियो सुभान अल्लाह वदा जे अल्लाह वारन जो वसीलो वठण शिरक हुजे हां त अमीरुल मोमिनीन उमर फारूक हजरत अब्बास जो वसीलो छो वठे हां अब गाल समझो
मां त इहे तो चवां त अल्लाह वारनि जे नालनि में बि फैज़ आहे उन्हनि जा वजूद त फैज़ वारा आहिनि पर अल्लाह जे दोस्तनि जा ॻाल्हायो अल्लाह वारनि जा सैयद महदी शाह सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी हजरत महबूब इलाही हजरत पीर मिठा हजरत सोहणा साईं अल्लाह वारनि जा नाला आहिनि इन्हनि नालनि में बि फैज़ आहे ॻाल्हि सम्झो था अचो तव्हांखे हदीस ॿुधायां मां सम्झां थो तव्हांखे मथां न बि ॿुधी हुजे पर इहा थकल सुभान अल्लाह चओ था त मुंहिंजो बि रूह खणाए था छॾे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी सुभान अल्लाह हजरत इमाम अली रज़ा 12 इमाम आहिनि न 12 इमाम उन्हनि मां हिकिड़ो इमाम मां नालो अथसि इमाम अली रज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु ईरान में शहर आहे नीशापुर जे शहर में हजरत इमाम अली रज़ा आयो खच्चर ते सवार हुयो पर साईं जन जी चादर मुबारक हीअं झुंड लॻल मुंहुं मुबारक हीअं ढकियल समझो था खच्चर ते सवार चादर में झुंड लॻल जेॾीमहिल नीशापुर वारनि ॿुधो त महबूब जो बचड़ो आयो आहे आले रसूल इमाम सगोरो आयो आहे त नीशापुर जा नंढा वॾा मर्द औरतूं कुराड़ा आबिद ज़ाहिद आलिम सालिह सूफ़ी ॿाहिरि निकिता ज़ियारत ऐं इस्तक़बाल जे अल्लाह वारे जे इस्तक़बाल जे इमाम सगोरे जे इस्तक़बाल जे जेॾीमहिल पहुता त उन्हनि में वॾा जलीलुल क़द्र मुहद्दिस हदीस जा आलिम बि मौजूद हुया अबू ज़रअ राज़ी शेख असलम तूसी ये वॾा जलीलुल क़द्र हदीस जा आलिम हुया उलमाए अहले हदीस हुया उन्हनि जॾहिं ॿुधो त इमाम सगोरो आयो आहे उहे बि आया ज़ियारत जे लाइ पोइ इसहाक बिन राहविया मुहद्दिस हुयो उन चयोसि त साईं हाणे महिरबानी कयो असांजूं 2 दरख़्वास्तूं आहिनि क़बूल इमाम अली रज़ा फरमाए छा था चओ चईं पहिरीं दरख़्वास्त इहा आहे त झुंड मुबारक लाहियो त तव्हांजी ज़ियारत कयूं तव्हांजो दीदार करणु चाहियूं था ऐं ॿी असांजी गुज़ारिश इहा आहे त असांखे का अहिड़ी हदीस ॿुधायो जेका तव्हांजे घराणे जी अहल बैतन जी हदीस हुजे जंहिंजा रावी रिवायत करण वारा सभु सैयद तव्हांजा ॾाॾंग हुजे विच में रावी ॿियो केर बि न हुजे हाणे मिसाल सुहिणा सैयद असांजे अॻियां वेठा आहिनि साईं ॿुधे पंहिंजे भाउ वॾे खां वरी साईं ॿुधे साईं खां इहे 3 सैयद इहे वरी चवनि था असां ॿुधो पंहिंजे बाबे साईं इमामदीन शाह खां साईं इमामदीन शाह चए त मूं पंहिंजे बाबे खां ॿुधो हाणे इहे सैयद सभु रिवायत कनि त केॾी इहा रिवायत पक्की ऐं मज़बूत हूंदी जंहिंमें रिवायत करण वारो ॿियो केरु न आहे रुॻो महबूब जा बचड़ा हजरत इमाम अली रज़ा के चयोसि असांखे अहिड़ी हदीस ॿुधायो जेका तव्हांजे घराणे जी हदीस हुजे हजरत इमाम अली रज़ा फरमाए त तव्हांजूं 2 दरख़्वास्तूं क़बूल आहिनि पंहिंजे चेहरे मुबारक जो नकाब लाथा सभिनी माण्हुनि सां ज़ियारत कई पोइ हदीस पढ़ियूं पाण फरमायूं त मां अली बिन मूसा रज़ा मूं पंहिंजे पीउ मूसा बिन जाफ़र खां ॿुधो इमाम जाफर सादिक चयो त मूं पंहिंजे पीउ मोहम्मद बाकिर खां ॿुधो इमाम मोहम्मद बाकिर चयो त मूं पंहिंजे पीउ सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो इमाम ज़ैनुल आबिदीन चयो त मूं पंहिंजे बाबे हज़रत इमाम हुसैन खां ॿुधो इमाम हुसैन चयो त मूं पंहिंजे बाबे हज़रत मौला अली खां ॿुधो हज़रत अली चयो त मूं पंहिंजे बिरादर मिठे मोहम्मद करीम खां ॿुधो महबूब फरमायो त मूंखे जिब्रील ॿुधायो जिब्रील चयो त मूंखे अल्लाह फरमायो ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि इहा हुई त ला इलाहा इल्लल्लाह हिस्नी फमन कालहा दखल फी हिस्नी व अमिन मिन अज़ाबी ला इलाहा
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो मुंहिंजो कोट आ जे भी इहो कलमो पढ़ियो मुंहिंजे कोट में दाख़िल थी वियो मुंहिंजे अज़ाब खां बची वियो पुट ॻाल्हि समझो हिकिड़ो भेरो मां तव्हां जेके पढ़ा थो तव्हां सभु शायद जो क़यामत जे ॾींहुं हाणे मां कलमो पढ़ा थो ऐं तव्हां बि पढ़ो त वरी हे सैयद तव्हांजा शायद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाइनि था त इहो कलमो रब फरमायो त मुंहिंजो किलो आहे मुंहिंजो कोट आहे जंहिं बि माण्हू इहो कलमो पढ़ियो मुंहिंजे अमन अमान में अची वियो अज़ाब खां बची वियो जहन्नम खां बची वियो चओ ला इलाहा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दोस्तो इहा हदीस सनद सूदी हाणे इन सनद में सब अहल बैत पो निशापुर जो जेको बादशाह हुयो न उन्हें जने या हदीस ॿुधी त सोन जे पाणी सां इहा हदीस अहल बैतन जे नालनि समेत लिखाए पाण वटि रखे छॾी मरी वियो त कंहिं माण्हू घर जे भाती ॾिठुसि त जन्नत में घुमंदो थो अबा तू जन्नत में किया चई त अल्लाह फरमायो तो होए त गुनाहगार होए त दोज़ख जो हकदार पर मुझे नबी जे अहल बैतन जा जेके तो नाला सनद सोन जे पानी से लिखाए रखी हुई न इहो तुझो अमल मुखे वणियो वञ जन्नत में पुत्र ओ कंडियारे वारा ओ मुझा अद्दा ओ मुझा भाव इने सनद में करामता इन नालन में करामता अज ताईं भी जेकरे को बीमार हुजे या सनद पड़ी दम करीस बीमार चंगो भलो चरियो हुजे पागल हुजे अकुल को थिड़ियल हुजे उन जे कन्न में या सनद पढ़ बीमार चंगो भलो चरियो माण्हू भी सियाणो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस जा जी सनद केड़ी आ हाणे मोबाइलूं त भरजन थियूं पियूं न मां पढ़ी थो वञा तव्हां बि पोइ भला यादि न बीठी त मोबाइल तो वञी यादि करे वठिजो अन अली मूसा रज़ा अन अबीह मूसा बिन जाफर अन अबीह सादिक जाफर बिन मोहम्मद अन अबीह जाफर अल बाकिर मोहम्मद बिन अली अन अबीह सज्जाद अली बिन हुसैन ज़ैनुल आबिदीन अन अबीह अल हुसैन अन अली इब्न अबी तालिब قال سمعت عن أخي محمد صلى الله عليه وسلم قال سمعت عن جبريل قال سمعت عن رب العزة تبارك وتعالى لا إله إلا الله حسني فمن قالها دخل في حسني وأمن من عذابي या सनद जिनके याद हुजे या बीमार ते पढ़े तो बीमार चंगो भलो जे मुश्किल में या सनद पढ़ी मु अर्ज कियो त अल्लाह वारन जा नाला भी फैज दीदा उन जा वजूद त वजूद है पर उन जा नाला भी फैज दीदा है या सनद पढ़ी जे मुश्किल जे वक्त में इने सनद जो वसीलो वठी दुआ घुरी त रब तुजी वा मुश्किल आसान करे सुभान अल्लाह हजरत इमाम अहमद बिन हंबल तो चवे त इहा जेका सनद है इहा सनद जेकरे के चरिये मानू ते पढ़ी वने त चरियो भी सियाणो वरी पढ़ा अन अली बिन मूसा अर्रज़ा अन अबीह मूसा बिन जाफर अन अबीह अस्सादिक जाफर बिन मोहम्मद अन अबीह जाफर अल बाकिर मोहम्मद बिन अली अन अबीह अस्सज्जाद अली बिन हुसैन ज़ैनुल आबिदीन अन अबीह अल हुसैन इब्न अली अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हुम قال سمعت अन अखी व शकीकी محمد صلى الله عليه وسلم
फ़क़ाल समिअतु अन जिब्रील फ़क़ाल समिअतु अन रब्बिल इज़्ज़त यक़ूलु रब्ब सुब्हानहु व तआला ला इलाहा इल्लल्लाहु हिस्नी फमन क़ालहा दख़ल फ़ी हिस्नी व अमिन मिन अज़ाबी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत अबू हातिम राज़ी वडो आलिम थी गुजरियो आहे, वडो मुहद्दिस थी गुजरियो आहे। चए तो हिकड़े ॾियारे ते मां इस्फहान जे शहर मां गुजरियुसि पे हिकड़ो माण्हू पियो अचे जंहिंखे ज़ंजीरनि में ॿधियूं पकड़ियूं वठियूं पिया वञनि। चरियो समझो था न, हमरा पे चए त मां किथू पथर में आसे कार ॾिसण चरिया वेठा हुजनि। हिकड़ो पियो चए त मां नबी आहियां। चरियो किथू पथर में चए पियो मां नबी आहियां। त ॿियो वरी पियो चए त कूड़ छो थो वणी, मूं तोखे कॾहिं नबूवत ॾिनी आहे। समझो था न, हिकड़ो चरियो ॿधो पियो जे ज़ंजीरनि में, चए पियो मां नबी आहियां। त ॿियो वरी चरियो पासे में वेठो, उहो पियो चए कूड़ छो थो वणी, मूं कॾहिं तोखे नबूवत ॾिनी आहे। अबू हातिम राज़ी तो चए त हिकड़ो चरियो हुजे, उनखे ज़ंजीरनि में ॿधियूं खयूं पिया अचनि। त मूंखे यादि अची वई आहे सनद। मूं चयो भाई इन चरिये खे बीहारियो, थोरो चरिये खे बीहारियो, चरिये खे बीहारियो, इन जो इलाज मां कंदुसि। इन मारे माण्हुनि खे मुंह करे छॾियो आहे, हटो कुटो इहो जो चरियो थी पियो आहे, जेको थो अचे डंडो खणी थो डोड़ाए पए। चए बीहो, इन जो इलाज मूं वटां ज़ंजीरनि में ॿधल हुजे। हज़रत अबू हातिम राज़ी तो चवे त वेझो बीही उन जे कन में मूं इहा सनद पढ़ी अहल बैतन पाक। जेॾी महिल सनद पढ़ी कन में दम कयो मांसि, फूक ॾिनी मांसि, हिकिड़े कन में वरी ॿिए कन में, त हीअं कपिड़ा छंडे चवण लॻो त हे मूंखे छो ॿधो अथव? वाह तूं चरियो, हीअ चरियो केॾो आया, मां सियाणो आहियां। बस सनद पढ़ी दम कयोसीं, ओॾी महिल जो ओॾी महिल उहो चरियो सियाणो थी वियो। ज़ंजीर खोलियोसि, चङो भलो पंहिंजे घर ॾे मोटी। हा सुभान अल्लाह। बीमार खे इहा सनद चीनीअ जी प्लेट ते लिखी धोई प्यार त बीमार चङो भलो चङो। छो त अल्लाह जे प्यारनि जे नालनि में बि फैज़ आहे, रहमत ऐं बरकत आहे। हाँ, पर सरहंद जे शहर में ॾुकार पइजी वियो, माण्हू मरन पिया। ॾुकार न पर वबा जी बीमारी पइजी वई, वबा। माण्हू मरन पिया, घर घर मां जनाज़ो पियो खजे, वबा जी बीमारी। माण्हू डोड़ंदा आया, हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फ़सानी खे चयूं साईं माण्हू मरी विया, का दुआ घुरो, को वज़ीफ़ो ॾसियो, का हथ खणो। फरमाई त छा थियो आहे? चईं असांजे शहर में ॾुका इहो पंहिंजो वबा जी बीमारी पई आहे। साईं फरमायो त मुंहिंजी जुती अथव, खणी वञो जुती मुंहिंजी, या वञी तलाव में फिटी कयो। ऐलान कयो त जेको इन तलाव जो पाणी पीअंदो उहो शफ़ा मिलंदसि। साईं उहा जुती मुबारक इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फ़सानी जी विधऊं उन तलाव में, पोइ पाणी माण्हू खणी वञनि, जेको फतके पियो पाणी जा फुड़ा ॿ वात ते हमरा चङो भलो। न चयो सुभान अल्लाह। हा साईं मुंहिंजे पीर दस्तगीर बगदाद वारे मुझे मुर्शिद मुहियुद्दीन जीलानी सुभान अल्लाह फरमायो त जेको मुझे मदरसे जे खूह जो पानी पींदो न, क़यामत जे ॾियारे उन जी भी शफाअत कंदुसि। सुभान अल्लाह। जेको मुझे मदरसे जे दरवाजे का हीअं टपी वियो न, उन जी भी क़यामत जे ॾियारे शफाअत कंदुसि। मूंखे वॾो शौक़ हो मां सोने दस्तगीर जो दर ॾिसी अची, पोइ हाज़िरी नसीब थी, वीज़ा न पई मिले, पोइ साईं खे सॾड़ो कयो, गौसे आज़म ओ मुर्शिद जीलानी, गौसे आज़म ओ मुर्शिद जीलानी, करे असां ते नज़र का नूरानी। गौसे आज़म बेड़ो बुढ़ड़ीअ जो जान बातो तारियो, मुर्दो चेरो करे तो तारियो, तुझी जारी करामत ऐं कानी, तुझी करे असां ते नज़र का नूरानी। गौसे आज़म
ओ सिलसिलन में तुझो फैज़ जारी वंड तो खां वठे खल्क सारी एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी कर असां ते नज़र का नूरानी। सुभान अल्लाह। मां ने कुएं जो पानी पिया है मूं वञी अर्ज़ कयो साईं जे दरबार पाक ते मुझे सी मां तुझो मुरीद थियण आयो नक्शबंदी फैज़ मूं वटि आहे नक्शबंदी सिलसिलो मुझे मुर्शिदन खां मूंखे मिलियल आहे मुंहिंजा मुर्शिद महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह गफ़ारी फैज़ मूंखे कादरी फैज़ खपे पर फैज़ वठंदुसि बि तोखां फैज़ वठंदुसि बि तोखां मोहम्मदी स्टेज आ कसमा कसमी जाया मूंखे सोने दस्तगीर पाण बैत कयो मूंखे पाण पंहिंजे तरीक़े में दाख़िल फरमायो हाँ मुझे सोने दस्तगीर जी ज़ात अॼु बि हयात आहे वली पंहिंजे मज़ारनि में भी ज़िंदा हूंदा आहिनि वली पंहिंजे कब्रुनि में भी हयात हूंदा आहिनि हाँ वरी छा चवंदी जेरनि ते त भली वञो बाक़ी मरन मोहन वटि छो था वञो मोहन वटि छा थो मिले चवनि था या न जी भाई ने ते थोड़ा पट्टे दलील ॾेई छॾियांव हाँ जेके चवनि था त वलियनि जे मज़ारनि वटि छा थो मिले हिकिड़ो त मां पंहिंजो वाक़ियो ॿुधायो मां शायदि मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां हाँ ऐं हजरत शेख अब्दुल गनी मक़दसी दिमश्की हम्बली मजहब जो इमाम आ वडो जय्यद आलिम आ फरमाए थो त मुंहिंजे हिन ठाक ते हिकिड़ो फट निकिरी पियो छुटे न पियो इलाज कराया दवाऊं दरमल कराया पर फट न पियो छुटे ॾाढा इलाज कराया बेवस थी वियुसि पोइ बगदाद शरीफ में वियुसि हज़रत इमाम अहमद बिन हम्बल जी क़ब्र ते वियुसि न चयो सुभान अल्लाह किथे वियुसि हज़रत अहमद बिन हम्बल जी क़ब्र ते वियुसि क़ब्र ते जेका चादर पड़ पियल हो न उहो खणी हीअं पंहिंजे फट ते घुमायो हीअं फट ते मूं अर्ज़ कयो न त अल्लाह वारनि जे पड़नि में उहो फैज़ मिलंदो के हीअं पड़ तुंहिंजो घुमायो में के तो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मोटी आयुसि ॿिनि टिनि ॾींहंनि में फट ख़तम थी वियो ॼण हुयो हाँ ॿुधा हजरत अबू अब्दुर्रहमान सुलमी रिवायत थो करे तबकात सूफिया पढ़ी ॾिस खतीब बगदादी जी तारीख़ बगदाद पढ़ी ॾिस इन्हनि किताबनि लिसानुल मीज़ान में पढ़ी ॾिस या रिवायत आणे थो हजरत अबू इमाम इब्राहिम जज़री तो चवे त मारूफ करखी जी क़ब्र जेका है सा तिरयाक मुजर्रबा केड़ी भी मुश्किल केड़ी भी हाजत केड़ी भी जरूरत पवेव मारूफ करखी जी क़ब्र ते वजी जेका दुआ घुरंदो सा कबूल पइजी हां सुभान अल्लाह ऐं खतीब बगदादी तो चवे जेको जलीलुल कद्र हदीस जे आलमन में जा हुयो फरमाए तो आरिफ कब्र मारूफ फल करखी मुंज 70 सना वमा कसदहु महमूम इल्ला फरजल्लाहु हमहु मा 70 सालन का वठी तजुर्बो आ मुजो दिसा तो मुजो मुशाहिदो आ त हजरत मारूफ करखी जी कब्र ते जेको भी मुश्किल ज़दो वियो आ मोटियो आ त मुश्किल हल थी कराई मोटियो हाँ हाणे मारूफ करखी त रहियो बगदाद में पर तुंहिंजे सिंध में भी घट जवान कोन थे हाँ हजरत महदी साईं जे दरबार ते भी फैज़ वंड जई थो पियो सोने रोज़े धणी रहबर जे दरबार ते भी फैज़ वंड जई थो सोने मिठे पीर जे दरबार ते भी फैज़ वंड जे थो मुझे मुर्शिद महबूब इलाही जे दर ते भी फैज़ वंड जे थो पर मिलंदो उन्हें के जो अकीदो हूंदो पुट समझो था ना जे अकीदो ना है त अबू जेल चंड चीर पे पे ॾिठो त बचे पे मार मोहम्मद जो जादू जमीन ते हलियो पर आसमान ते हलियो अकीदो ना है त फ़ाइदो न थींदो ऐं एक खास गाल
जरूर समझण जी आ ऐं जरूर पंहिंजे ज़हन में विहारण जी आ। होशियार थियो त मां बयान कयां। पुट अकीदो नज़रियो इहो रखणो आ त नबीयन सिद्दीकन वलीयन जे वजूदन में, उन्हनि जे कपड़न में, उन्हनि जे मज़ारुन में, उन्हनि जे पड़न में, चादरुन में फैज़ बरकत रहमत शफा रखण वारी ज़ात अल्लाह जी आ। को भी ये अकीदो रखे तो अल्लाह जी दिनल ना है। वली जो पंजो जाती कमाला, नबी जो जाती कमाला, वली जो जाती फैजा, खुदा जी दैन ना है, खुदा जो दिनल ना है। ही पंजी जाती कुवत थस। इयो अकीदो रखण शिरका नाजायजा असा इन के कंडम था कयूं। इन अकीदे जा असा पेरोकार ना हूं। असा जो अकीदो आ त नबीयन वलीयन सिद्दीकन में जेकी कुछ तो बुधो यो सब कमाल मुझे रब जो आ, पर ज़हूर अल्लाह जे प्यारन जे हथन ते फैज़ रब जो आ। वंडण वारा वली हुंदा आहिनि, शफा रब जी आ, फूक वली जी हुंदी आ। मुंहिंजा दोस्तो दर्द लाहिण वारो अल्लाह हुंदो आ, हथ वली जा खजंदा आहिनि। बीमारी हटाइण वारो अल्लाह हुंदो आ, वली जो कपड़ो लगंदो आ। वलीयन नबीयन सिद्दीकन शहीदन सभिनी में ताकत कुवत कुदरत हैबत हशमत रखण वारी ज़ात चो चो अल्लाह अल्लाह। मुझा प्री प्यारा हाणे हेरे ध्यान कयो। जेकॾहिं माण्हू डॉक्टर वटि वञे थो त डॉक्टर साहब की दवा दे, मां बीमार आहियां। सच ॿुधायो त दवा या डॉक्टर शफा ॾींदो आहे या अल्लाह शफा ॾींदो आहे? जवाब ॾियो। डॉक्टर शफा ॾींदो आहे या अल्लाह शफा ॾींदो आहे? दवा शफा ॾींदी आहे या अल्लाह शफा ॾींदो आहे? अल्लाह ॾींदो आहे। पोइ जेकॾहिं अल्लाह शफा ॾिए थो त पोइ डॉक्टर वटि छो था वञो? न वञो, घर में वेही रहो, पाणे अल्लाह शफा ॾींदो। वसीलो तो वठबो न, शफारत तो जे पर वसीलो डॉक्टर बणियो न। भला उते वञो था त तव्हांजी तौहीद ते फर्क भी नथो पवे। सॼो ॾींहुं डॉक्टर जा जूता था साफ़ कयो, डॉक्टर साहब वारो कर का ॿी दवा मटाए ॾे, मूंखे हीअ फ़ाइदो न थींदो, मूंखे ॿी का दवा ॾे। अरे डॉक्टर वटि वञी तो तुंहिंजे तौहीद ते फर्क नथो पवे। बाक़ी जेकॾहिं असां महदी शाह सोणे जे दरगाह ते वियासीं त मुशरिक थी वियासीं। जेकॾहिं तूं डॉक्टर जा बूट पालिश करी उनखे मिठू मेड़ू करी सही का सुठड़ी दवा ॾिजाए, मुंहिंजो बच्चो थो मरे। ओ डॉक्टर वारो कर, मुंहिंजे बच्चे खे बचा। तौहीद तुंहिंजी काॾे वई? डॉक्टर बचाईंदो या अल्लाह बचाईंदो? छो तो डॉक्टर जे के झूठी, छो तो मिठू मेड़ू करी? ओ दा ओ मिठा अकीदो इहो आहे त शफा रब ॾींदो आहे, पर शफा ॾींदो दवा जे ज़रिए, शफा ॾींदो डॉक्टर जे ज़रिए वसीले सां। पोइ अल्लाह ताला पंहिंजा कुर्ब रब कंदो आहे, शफ़ाऊं रहमतूं बरकतूं अल्लाह ॾींदो आहे, पर अल्लाह जे कुदरतुनि जो ज़हूर अल्लाह वारनि जे हथनि ते, उन्हनि जे निगाहुनि में फैज़ हूंदो आहे, उन्हनि जे क़दमनि में कमाल हूंदो आहे। उहे रुॻे फूक ॾियनि जी इन फूक में शफ़ा हूंदी। सुभान अल्लाह। ॾिसो न हीअं असांजे दरगाह ते हिकिड़ो माण्हू लॻाए वियो आहे, पंजाब जो आहे, रहीम यार ख़ान को हिकिड़ो बूटी लॻाए वियो आहे। बूटी हिकिड़ो वण आहे, बूटड़ो आहे, उहो लॻाए थी। उनजो नालो चए थो राति जी राणी। जेॾीमहिल राति थींदी आहे ऐं हीअं हवा जो झूटो लॻंदो आहे न, त ईअं पंहिंजो सॼी दरगाह ख़ुशबूदार थी वेंदी आहे। छो त उहा हवा आहे जॾहिं उन वण खे उन गुलनि खां लॻी गसी गुज़रंदी आहे त सॼियूं हवाऊं फिज़ाऊं दरगाह सॼी ख़ुशबूदार थी वेंदी आहे। ओ उन वण सां उन गुल सां हवा मस थी लॻे थी त उन में ख़ुशबू अची थी वञे। अड़े जेॾीमहिल अल्लाह जा वली जेके रब जो ज़िक्र कनि, फ़िक्र कनि, इबादत कनि, बंदगी कनि, उन्हनि जे अंदर में अल्लाह जी यादि हूंदी आहे, क़ुरान जी तिलावत हूंदी आहे। पोइ जॾहिं फूक ॾींदा आहिनि
उहा हवा जॾहिं उन्हनि जे क़ुरान वारे सीननि खां ज़िक्र वारे दिलुनि खां थी निकिरंदी आहे त जीअं राति जी राणी जो ख़ुशबू पखेड़े छॾींदी आहे त अल्लाह वारनि जी फूक निकिरंदी आहे त शफ़ाऊं रहमतूं बरकत जेॾी महिल अल्लाह जा वली हीअं हथड़ा खणंदा आहिनि न इन अल्लाह यस्तहयी मिनल अब्द अन यरफअ यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा जेॾी महिल अल्लाह जो दोस्त हथड़ा खणंदो आहे रब फरमाईंदो मूंखे हया ईंदो आहे त कीअं हथ ख़ाली मोटाया मुंहिंजो दोस्त हथ खणंदो वेंदो आहे न थियणा कम बि करे छॾी यमहुल्लाहु मा यशा व युस्बित अल्लाह चाहे त लिखियल खे मेटाए छॾे न लिखियल खे लिखी छॾे जेकॾहिं न लिखियो अथसि लिखंदो लिखियो अथसि मेटाए छॾींदो छो जेकॾहिं अल्लाह जे दोस्त जा हथ खजी विया त लिखियल तक़दीर मेटाए छॾे न लिखियल हूंदी त लिखी छॾी पुट सम्झव पोइ अल्लाह वारनि वटि वञिबो या न वञिबो वसीलो वठिबो या न वठिबो पोइ जेको झले थो रोके थो इहो तुंहिंजो सॼण या दुश्मन तूं बसि गाइलो लोॾे साईं क़ुरान था पढ़नि ओ मुनकिर मदनीअ जा हाणे एॾो मग़ज़ न हणो तूं कच्छ में क़ुरान खणी एॾा कूड़ा कसम न खणो ओ मुनकिर मदनीअ जा हाणे एॾो मग़ज़ न हणो ओ मुनकिर मदनीअ जा तावीलूं करे ऊंधियूं खणी माण्हू मुंझाया थई तावीलूं करे ऊंधियूं खणी माण्हू मुंझाया थई को पवंदी मथे ते पहण ओ मुनकिर मदनीअ जा हाणे एॾो मग़ज़ न हण मग़ज़ पिया हणंदा पर सुन्नी तूं पंहिंजे अक़ीदे ते अटल कोन चवे हे सिंधु दरिया हेॾो थो वहे न कंडियारे जे कहिड़े पासे आहे ओलह ॾों को चवे त मां इन दरिया खे कंडियारे जे ओभर ॾों थो बहाए ॾेखारियां अहिड़ी करामत ॾेखारियां मुंहिंजे अक़ीदे ते अचु चईसि तूं भली आसमान हेठि लाहे ॾेखार मां पंहिंजे सुन्नियत वारो अक़ीदो न छॾींदो पक्का या कच्चा जवाब ॾियो पक्का आहियो या कच्चा आहियो हाँ ओ कौरो हूंदो उन जे हेठों ऐं चुतड़ भॼी पवंदो आहे पोइ हीअं रखी त हीअं थींदो हीअं रखी त हाँ बग़ैर चुतड़ जे जेको लोटो हूंदो लोटो कॾहिं हेॾे कॾहिं होॾे ईअं त कोन थींदो न हाँ सुन्नी थियो सच्चा अक़ीदो रखो पक्को मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बसि प्यारु आहे मुंहिंजो इश्क आहे सुणे अरबीअ सां बसि मुंहिंजो बेड़ो मां गौस जी यारी खावां थो मीलाद नबीअ जो मल्हायां थो मीलाद नबीअ जो मल्हायां थो मां गौस जी मुंहिंजो हर असहाबी सां प्यारु आहे बसि मुंहिंजो बेड़ो चओ मुंहिंजो बेड़ो बसि मुंहिंजो बेड़ो सुणे महदी शाह जे दर जो ग़ुलाम आहियां मां वठंदो नबीअ जो नाम आहियां मां वठंदो नबीअ जो मां पंजतन पाक जे सामने आया मां पंजतन पाक जे मुंहिंजो हर वलियन सां प्यारु आहे बसि मुंहिंजो हिकिड़ा वरी हो बि सरींदा मुंह न धोए भंग जा कूटा घणा पिए जे पियूं था चर्च घुमूं था अर्श असांजे पासे दरगाह आहे समन सरकार जे असां मातरी वेझो आहे
अचे मवाला गन थींदा कुकड़ खणींदा कुकड़ पहुचे वेहंदा हिकड़ो मानी आई बे के बियो खने के बियो हां छा तो करी कि खन्ना तो खारस खनी तो पाण के खन के जो जो कि मां बचा तो मुझी खारस ले ही कोन समझो दा पहुचे मवाला गनबा पहुचंदा ओ समन सरकार का चरस जी ट्रक दिया यकीका ट्रक मिले तो पोगो पेट भर न नमाज न रोजो जैसा अली जा हुबदार अस अली जा हुबदार असा सुन्नी आई अली जे तरीके ते दिसी हे सैयद थई हे आले रसूल नबी जा बच्चा आले अली औलाद अली जेके सुन्नी तरीके वारा मुझे सोने हबीब जे दर्जा गुलाम महबूब जे असहाबन सा भी प्यार ते हुजूर जे अहल बैत सा भी प्यार मां सुन्नी आया मुझो सुन्नत सा हाणे अचे थकायो तो मां हां मुखे से हींअर वरी कराची वञणो आहे सुबुह जो जलसो आहे कराची में तव्हांजी मोहब्बत मूंखे विहारे छॾियो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुन्नी माना सुन्नत ते हलण वालो सुन्नी माना पो सुन्नत ते हलंदो न मदीने वाले साईं जी सुन्नत पंज वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो नमाज न छॾियो नमाज पढ़ंदो तव्हांजे रिज़्क में इज्जत में दीन में माल में बरकत पुट समझो था न अल्लाह ताला जल्ले शान फरमाए तो अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन में जा न थियो मुशरिक नमाज न पढ़ंदा आहिनि ता मोमिन आयो त नमाज पढ़ंदो केड़ा केड़ा पढ़ंदो मथे मथे हथ करो चंगी तरह हां अल्लाह से ताके तौफीक ॾींदो पंज वक्त नमाज पढ़ो सोने नबी जे सुन्नत शरीयत ते अमल कयो अल्लाह वारन सा निस्बत रखो ऐं जॾहिं का हाजत जरूरत पवे अल्लाह जे अस्माउल हुस्ना जो वसीलो वठो अल्लाह जे बरगुज़ीदा शख्सियतुन जो पीरन बुजुर्गन अल्लाह वारन जो वसीलो वठो ऐं पंहिंजे सालिह अमलन जो वसीलो वठंदो अल्लाह भी राज़ी मदीने वारो साईं राज़ी अल्लाह ताला अल्लाह आमीन اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واعف عنا ما مضى يا واسع الكرم يا الله हिन सारी जमात ते राज़ी थी या अल्लाह हिन जे चेहरे जो सूर ला ए मुझा मौला इन महफिल में जेकी साइल है उन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दनी मुश्किलातूं आसान कर ए मुझा मौला पंजे अस्माउल हुस्ना जे सदके पंजे सिफात उलिया जे सदके या अल्लाह पंजे प्यारन नबीयन वलीयन सिद्दीकन शहीदन बरगुज़ीदा शख्सियतुन जे सदके या अल्लाह अज जेको असा हिन महफिल में वेही तुझे कुरान के तुझे नबी जे हदीस के तुझे प्यारन जे कलाम के बुधोसी मौला ही मजलिस असांजे पंजे दर ते कबूल व मंजूर फरमा इन मजलिस इन अमल जे सदके मौला इन सारी जमात ते राज़ी थी सबनी जे दिलन जो मुरादों पूरियों फरमा जेकी भी दिल में हाजतूं खणी आया इन मौला सबनी जो हाजतूं पूरियों फरमा ए मुझा मौला सोने साईं सैयद इमामुद्दीन शाह के सेहत ऐं तंदुरुस्ती नसीब फरमा या अल्लाह उनन के सेहत कामिला आजला नसीब फरमा ए मुझा मौला दरगाह बकरी शरीफ जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमा इन आस्थाने ते जेकी साइल अचन था उनन जा सवाल पूरा फरमा मुझा मौला इन आस्थाने जा जेकी खिदमत गुजार हैं दरगाह जा खलीफा हैं दरगाह जा अकीदतमंद हैं सबनी के शाद ऐं आबाद रख जा ए मुझा मौला इन आस्थाने के क़यामत ताईं वसंदड़ रख जा हासदन जे हसद खां शरीरन जे शर खां मुझा मौला महफूज रख जा इन आस्थाने के
हे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा पंहिंजे महबूब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा हे मुंहिंजा मौला तू असांजो थी असांखे पंहिंजो बना पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी हे मुंहिंजा मालिक करीम तू असांजा हथ खाली न मोटा हे मुंहिंजा मौला तू असांजो थी असांखे पंहिंजो बना पंहिंजे हबीब जे सदके असांखे राज़ी थी मदीने वारे ताजदार जे सदके हिन पूरी जमात ते रहम करम फरमा सभी हिकड़ो बेरो सूरत फातिहा पढ़ो हजरत सईद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक की साले साल औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन या अल्लाह इन खत्म शरीफ जो ही जेका तिलावत थी कुलन जो सब सवाब हजरत सईद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जी रूह मुबारक के पहुंचा ये मुझा मौला सनन दरजात के बुलंद फरमा या अल्लाह सनन आस्ताने के आबाद रख जा ये मुझा मौला सनन फैज़ की क़यामत तई जारी सारी फरमा ये मुझा मौला अज जेकी हिन दुआ ते आमीन चई रहा है सभनी जे मन जो मुरादू पूरी फरमा सभनी जे दिलन जो तमन्नाऊं पूरी फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम।